क्लियर आहे न? ऑल राइट, चलें जी, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अच्छा, उडार जो बैकग्राउंड तव्हांखे सभिनी खे ॿुधाईंदा हलूं, जेके नवां आहिनि या जेके पुराणा आहिनि। पुराणनि खे त ऑब्वियसली ख़बर आहे, पर जेके नवां आहिनि उन्हनि खे बि आइडिया थी वञे। असां बेसिकली 2019 में हिकु आइडिया आयो त असां पंहिंजी सिंधी कम्यूनिटी जे लाइ, ऐं रिपीट कंदुमि, सिंधी कम्यूनिटी जे लाइ को अहिड़ो इनिशिएटिव वरितो वञे जेको न सिर्फ़ु उन्हनि खे पाण हेल्प करे, बट उहो कम्यूनिटी में बि कंट्रीब्यूट करे सघनि वी आर IT स्किल्स। तंहिंजे करे ड्यूरिंग कोविड तव्हांखे ख़बर आहे सभु को पंहिंजे घरनि में हो ऐं डाउन साइज़िंग कंपनीज़ पे जितां तव्हां ले ऑफ हलिया पे। तंहिंजे करे उडार पंहिंजे स्टार्टअप में आयो 2020 में। उन खां बाद में शुरू में त तमामु घणी स्ट्रगल हुई, जंहिंखां पोइ विजन खे आहिस्ता आहिस्ता इन शेप में आयो त हुनखे डिजिटल सिंध नालो ॾिनो वञे। ऐं तव्हां हर जॻह ते ॾिठो हूंदो, डिफरेंट लैंग्वेजिस में हर जॻह ते तव्हांखे माण्हू नज़र ईंदा, पर सिंधी कम्यूनिटी में स्पेशली इन IT स्किल्स, इवन दो असां वटि काफ़ी माण्हू बि आहिनि IT जा, पर असां वटि अहिड़ो कोई इनिशिएटिव नज़र न आयो। सो इन गैप खे फिल करण जे लाइ उडार तव्हां ताईं आयो। अच्छा, उन खां बाद में थी आया आहिनि फ्रॉम बैच 1 टू बैच, उन में कम्यूनिटिवली असां स्टूडेंट्स थ्रू फ्रीलांसिंग अर्निंग्स जेको आहे $70,000 जी अर्निंग कई आहे, जंहिंखां बाद में असां वटि ऑलमोस्ट 250+ जेके आहिनि उहे स्टूडेंट्स आहिनि जिन फुल टाइम जॉब्स जेके आहिनि उहे कयूं। इन खां बाद में असां मल्टीपल सेमिनार्स कराईसीं, गैदरिंग कराईसीं, जंहिंमें असां स्टार्ट वरितो हैदराबाद खां, देन मटियारी, देन कोटड़ी। ऐं इन खां बाद में 2025 में तव्हां ॾिठो हूंदो त 12 जनवरी 2025 ते हिकिड़ी तारीख़ रक़म थी। तारीख़ रक़म मां उन करे चवंदो आहे, मे बी उहे एतिरा नंबर्स में न हुजनि, बट अहिड़े तरह जो इनिशिएटिव पहिरीं शायदि न थियो, तंहिंजे करे चवंदो तारीख़ रक़म थी। चैलेंज जी असां वटि 1000-2000 माण्हू हुआ, पर 12 डिस्ट्रिक्ट्स में सिंध में ऑन अ सेम डे डिजिटल सिंध मीटअप जे नाले सां असां मीटअप कराया, जेके असांजे पार्टनर्स जी हेल्प जे थ्रू सां या असां में उन्हनि जी कंट्रीब्यूशन सां, उन जो पंहिंजो कंट्रीब्यूशन बि रहियो अक्रॉस सिंध फ्रॉम कश्मीर टू कराची। उहे मीटअप्स थिया जिन में IT जा स्किल्स स्पेशली, जिन जी तमामु घणी ज़रूरत आहे। हर जॻह ते माण्हू ॻाल्हाईंदो भई IT बूम बि करे, IT मां ई फ़ाइदा तव्हांखे बि ख़बर आहे, तव्हां तंहिंजे करे हेॾां आया आहियो। उहे माण्हू उन्हनि में जिन जी स्पेशलाइज़ेशन हुई उन्हनि अवेयरनेस ॾिनी त अच्छा जी IT हिन मां तव्हां फ़ाइदो कीअं था वठी सघो, हिन मां स्किल्स असां कहिड़े कहिड़े मां हेल्प वठी सघंदो। ऑब्वियसली हर कंहिंजी पंहिंजी एक्सपर्टी हुई, पोइ जेके माण्हू उन फील्ड जा हुआ उन्हनि अवेयरनेस ॾिनी। अच्छा जी, इन सां गॾु तव्हांखे वेलकम बि चऊं था, ऐं चाहींदुसि त अवेयरनेस वारो प्रोग्राम जॻह ते, पर इन सां गॾु तव्हांजो जेको सफ़र आहे उडार सां गॾु उहो बि मयारी थिए। असां आम रवाजी सेंटर्स खे या कल्चर खे उनखे ख़तमु कयो। उन ख़तमु करण जी सां फ़ाइदो इहो थियो त न सिर्फ़ु असांजे ॿारनि ताईं पंहिंजी हिंदी लैंग्वेज में इंफॉर्मेशन या नॉलेज डिलीवर थी थिए, पर हुन सां गॾो गॾु वर्ल्ड चइजे, जो असां वटि न सिर्फ़ु पाकिस्तान मां या सिंध माण्हू हूंदा, अक्रॉस माण्हू जॉइन कनि था। वेलकम। ऐं हाणे अॻिते हलूं था, तव्हांखे अॻियां बि हिननि शयुनि जे बारे में ॿुधायूं। डिजिटल सिंध छा हो, असां हींअर ई डिस्कस कयोसीं। उन में ही लास्ट फोटो हो हैदराबाद जो स्टार्ट, छो जो सभु फोटोज़ रखणु थोरो मुश्किल पियो थियो। देन बहितर इहो थियो त जिते असां एंडिंग कई उहो फोटो रखूं। स्टार्ट कयोसीं कश्मीर खां, कराची ताईं, एंड थियो हैदराबाद में, जिते असांजी टीम ख़ासि तौर ते ट्रेनर्स ऐं पाण असां बि गॾु हुआसीं। सो उन खां पोइ गॾु अचूं था, हिकिड़ो इन शइ मां अहसासु मूंखे मिले थो। आई एम थैंकफुल टू द कम्यूनिटी जंहिं इन शइ जो अहसासु कयो ऐं हिकिड़ो आवाज़ु ॿुधो त अच्छा हिन शइ जी ज़रूरत आहे, असांखे हिन जो साथ ॾियणु घुरिजे। सो जीअं असां वटि कैनाल सिस्टम्स जे लाइ माण्हू गॾु थिया,
सिमिलरली असां वटि डिजिटल सिंध इहो ॿुधी करे बि असां वटि माण्हू गॾु थिया। अच्छा जी, इन सां गॾोगॾु ॿियो असां छा कयो, टेक न्याणी मूवमेंट स्टार्ट कईसीं। इहा मूवमेंट छा आहे, जीअं डिजिटल सिंध हिकिड़ी कैंपेन या मूवमेंट स्टार्ट कईसीं, ईअं असां टेक न्याणी मूवमेंट स्टार्ट कई। इन में छा कयोसीं, जे आइडिया हो त असां वटि कुझु फीमेल्स या मोस्टली असां वटि हेजिटेट कंदियूं आहिनि, सो ईअं कयोसीं त असां उन्हनि खे हिकिड़ो इंटायरली अलॻि सां प्लेटफॉर्म ॾियूं जंहिं ते हूअ अचनि ऐं एक्सपर्ट्स खां, ऐं अगेन बार बार चवंदुसि, इंडस्ट्री एक्सपर्ट्स खां पोइ ॿुधनि, सम्झनि ऐं सिखनि ऐं पंहिंजो फ्यूचर बहितर कनि। हीउ तमामु वॾो इनिशिएटिव आहे जंहिंमें अगेन आउं चवंदुसि त अक्रॉस वर्ल्ड जेके बि फीमेल्स आहिनि, मोस्टली सिंधी स्पीकर्स आहिनि, उन्हनि ज्वाइन कयो। उहो पंहिंजो एक्सपीरियंस विज़डम शेयर कंदियूं आहिनि न्याणियुनि सां जेके घर वेठियूं आहिनि, उन्हनि खे फ्यूचर ॾेखारींदियूं, तव्हां फ्यूचर इहो बिल्ड करे सघो। सो इहो उडार जी हिकिड़ी ॿी कोशिशि आहे जेका हींअर त ही कंटिन्यूअस आहे, इंशाल्लाह जदोजहद इहा अॻिते बि हलंदी आहे। अच्छा, ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, हिन जे पोयां केरु आहे, टेक न्याणी जो पोयां असां जूं ही स्टूडेंट्स ऐं यानी कि ईअं चइजे टेक न्याणी बाय फीमेल्स फॉर द फीमेल्स, ठीकु आहे। सो क्लियर, आई एम श्योर अचे पियो ॿियनि खे, जिन खे न पियो अचे त मे बी तव्हांजे इंटरनेट जो इशू हूंदो, ऐं बाक़ी ॿिया बि ॿुधाईंदा वञो जिन खे क्लियर अचे पियो। अच्छा जी, मुंहिंजो कमु आहे त इन शइ खे जेतिरो भरपूर सुठे तरीक़े सां नैरेटिव पंहिंजो करे सिंगल एंटिटी रही न आहे। मे बी तव्हां बि अॼु बि सोशल मीडिया ते वेंदो त तव्हांखे उहो हिकिड़ो फेस नज़र न ईंदो, छो जो उडार हिकु इदारो हो जंहिंजो बुनियाद ते रखियो वियो त असां अहिड़ी कम्युनिटी बिल्ड करियूं जंहिंमें एक्सपर्ट्स अचनि, पोइ एक्सपर्ट्स कम्युनिटी जे लाइ कमु कनि, नॉट अ सिंगल एंटिटी, को हिकिड़ो, छो जो इहो नामुमकिन आहे। अगरि केरु क्लेम करे थो त इंटरनली करे था। पोइ इन में असां वटि अक्रॉस पाकिस्तान, सऊदी, USA, हितां खां बि ट्रेनर्स असां वटि आया जिन प्रीवियस बैचिस पढ़ायूं, करंटली उहे माण्हू जेके इंडस्ट्री में उन्हनि जो सुठो एक्सपोजर आहे, सुठो सम्झनि था, उन्हनि खे आइडिया आहे त ॿार खे हीअं डिलीवर करियां पियो, इनखे हिन शइ जी ज़रूरत हींअर आहे फॉर नाउ। जेके माण्हू चवनि था त यूट्यूब ते वञो या ॿियनि प्लेटफॉर्म्स ते वञो, ठीकु आहे, उहो ज़रूरी आहिनि, आउं बि रिकमेंड कंदुसि तव्हां वञो, बट इंडस्ट्री में जेको तव्हांखे लाइव केरु एक्सपीरियंस नेटिव लैंग्वेज में ॾिए थो या उनथो, त इहो अनबीटेबल एक्सपीरियंस आहे, इहो एक्सपोजर किथे मिली नथो सघे, ठीकु आहे। अच्छा जी, कुझु ॿार शिकायत कनि पिया त आवाज़ कटिजे पियो, प्लीज़ कंफर्म कयो जिन खे क्लियर आहे, छो जो मुंहिंजी बैंडविड्थ जेका आहे उहा मूंखे जेका ॿुधाए पई सही आहे। जी प्लीज़, तव्हांजो कनेक्ट हूंदो ऐं ॿिया जेके ॿुधाइनि पिया। अच्छा जी, सो अॻिते वधूं पिया, उडार जा हीरोज़ आहिनि ऐं कंसीडर कया वेंदा आहिनि एसेट, ठीकु आहे। इंशाल्लाह हिन सां एतिरो हिननि जो साथ रहियो आहे, एतिरी सुठी बॉन्ड जो कॾहिं बि चवण ते बि ही अची, छो जो हिकिड़ो कॉस्ट आहे, हिकिड़ो नैरेटिव कॉस्ट थिए थो, आई एम श्योर त उन जी लाइफ जेका आहे उहा वधीक हूंदी आहे। हिते हलूं था, कुझु फ्री लैपटॉप्स कैंपेन्स हलायूंसीं, कोशिशि कंदा आहियूं त ॿारनि खे लैपटॉप्स ई ॾियूं, जेके ॿार आहिनि उन्हनि जे लाइ कोशिशि कंदा आहियूं हर बैच में असां लैपटॉप्स बि रखूं ऐं उन्हनि में असां लैपटॉप्स बि ॾींदा आहिनि। कोशिशि इहा हूंदी आहे त जेके असां सोशल मीडिया ते पोस्ट बि करियूं, पर जेके ॿार चाहिनि था त न असां पंहिंजी फेस सां न ईंदासीं, वीडियो न ठाहींदासीं, असां कॾहिं बि उन्हनि खे पुश न आहे कयो त असां तव्हांखे लैपटॉप ॾियूं था, नाउ इट्स योर ड्यूटी त तव्हां अचो ऐं तव्हां अची
माण्हुनि खे अॻियां सोशल मीडिया ते ॿुधायो, या असां तव्हांजी हेल्प करियूं था तव्हांजी सोशल मीडिया ते ॿुधायो। असांजी कोशिशि इहो हूंदी आहे त जेको ॿार टॉप टीयर आहे ही डिज़र्व्स, हुनखे हिन शइ जी ज़रूरत आहे, असां हुनजी वधीक हिमत अफ़ज़ाई कंदासीं। अॼु ही ॿार हिन स्टेज ते आहे, मे बी 6 महीना साल खां पोइ जो नालो उन इंडस्ट्री में कंदो। ऑब्वियसली असांजे नालो त थिए थो, पर हिन सां मेन विजन जेको आहे, असांजो गोल जेको आहे, उहो असांजो आराम थी थो वञे। अच्छा जी, उन खां बाद में अॻिते अचूं था नेशनल हीरोज़। ही आउं क्विकली समझां थो। असां हमेशह कोशिशि कई आहे त जेके बि असांजा नेशनल हीरोज़ आहिनि उन्हनि खे हमेशह पंहिंजे काविशनि में यादि रखूं। सोशल मीडिया अहिड़ी शइ आहे जेका ईंदी ऐं वेंदी आहे, ईंदा आहिनि ऐं वेंदा आहिनि, पर कोशिशि इहा रही आहे त इन्हनि हीरोज़ खे उन्हनि हलायूं, किन में डिस्काउंट ॾिनोसीं। लाइक हींअर तव्हां आकाश अंसारी वारी में बैच एक्स जे असां ट्रिब्यूट कयो, उनमें तव्हांखे 70% तव्हांखे डिस्काउंट ॾिनो वियो आहे। तो इन सां छा थींदो आहे त असांजी जेको हुनजो विजन हो उहो बि क़ाइमु रहंदो आहे, ऐं ऑब्वियसली हलूं था। ऐं हिन जे बारे में तव्हांखे ॿुधायां, ऐं हिन खां पोइ असां ट्रेनर्स जे तरफ़ ईंदासीं। फास्ट ट्रैक ट्रेन ही पहिरियों दफ़ो आहे जो असां बिल्कुलु बिल्कुलु चेंज कयो आहे हिन पूरे प्रोग्राम खे, पूरे मॉडल खे। पहिरीं असां न थियो। पहिरियों हो त वेब डिज़ाइन एंड डेवलपमेंट हिकिड़ो ट्रेनर पढ़ाईंदो, रिएक्ट जेएस हिकिड़ो ट्रेनर पढ़ाईंदो, एसईओ हिकिड़ो ट्रेनर पढ़ाईंदो, ऐं उन्हनि जा अलॻि ठहंदा। ऐं उहो ॿार जेको पढ़ंदो उहो एसईओ पढ़ंदो या रिएक्ट जेएस पढ़ंदो या डिज़ाइन पढ़ंदो। असांजो मोटिव इहो आहे त एतिरा हर ॿार खां चार्जिस वठजनि, ॿार जेको आहे ॿियनि शयुनि खां रहिजी वञे, मे बि हुनजो टाइम बि हुन में वेस्टे। हाणे इहो जीअं एआई जो दौरु आयो आहे, असां सोचियो वाई नॉट त ॿारनि खे फास्ट ट्रैक ते आणिजे, जल्दी सां हू इंडस्ट्री खे मीट करणु शुरू करे छॾियो। इरादा त असांजा इहे हुआ त शायदि अॼु तव्हां 2 महीना पहिरीं तव्हांखे रेडी करे छॾियूं आहे। अॼु जून जुलाई वारी जेका इंटर्नशिप्स प्रोग्राम हूंदा आहिनि, तव्हांखे इंडस्ट्री में तव्हांखे इंटर्नशिप्स जे लाइ मोकिलियो वियो आहे, पर अनफॉर्चुनेटली शयूं उहे न हलियूं। ऐं हिन जे बारे में आउं तव्हांखे क्लियरली ॿुधायां थो त इन में असां ग्रुप्स ठाहे छॾिया आहिनि। कंप्यूटिंग, जंहिंमें क्लाउड कंप्यूटिंग ऐं मशीन लर्निंग, ही ॿई हिकिड़ो ग्रुप ठहंदो। ही ग्रुप्स आहिनि असां वटि। हूअं हर कंहिं शइ जो ग्रुप अलॻि हूंदो हो ऐं स्टूडेंट्स बि अलॻि हूंदा, पर हाणे स्टूडेंट्स गॾु वेहंदा। क्लाउड वारो बि मशीन लर्निंग सिखंदो, मशीन लर्निंग वारो बि क्लाउड सिखंदो। देन वी हैव वेब डेवलपमेंट, उनमें वेब डिज़ाइन बि सिखंदो, रिएक्ट जेएस बि सिखंदो, एसईओ बि सिखंदो। देन वी हैव क्रिएटिव एंड मोनेटाइजेशन, उनमें टिकटॉक मोनेटाइजेशन, एफबी मोनेटाइजेशन, यूट्यूब ऑटोमेशन, ग्राफिक डिज़ाइन, एसईओ, डिजिटल मार्केटिंग एंड वीडियो एडिटिंग। इस सब क्रिएटिव एंड मोनेटाइजेशन में, इवन दो इट इज़ नॉट नेसेसरी त तव्हां वीडियो एडिटिंग में अप्लाई कयो आहे त तव्हां टिकटॉक न सिखंदो, तव्हां डिजिटल मार्केटिंग में अप्लाई कयो त तव्हां वीडियो न सिखंदो या एसईओ न सिखंदो। ठीकु आहे जी, तव्हांजी क्वेश्चन्स वटि प्लीज़ तव्हां करे छॾियो, नोट करे छॾियो। मां तव्हांजी क्वेश्चन ताईं असद अली या ॿिया जेके बि आहियो दोस्त, तव्हां वेट कयो, रिस्पॉन्स कंदुसि। इन खां पोइ ऐप ऐं वेब, इन में आहे तव्हांजो यूआई एंड यूएक्स। हिन में इशू इहो पियो हले त हिन जी इनरोलमेंट्स जेके आहिनि तमामु घटि आहिनि। सो इन खे फिगर आउट करण जे लाइ मूं इन्हनि जे स्टूडेंट्स सां ऑलरेडी ॻाल्हायो आहे, ऐं होपफुली थी सघे थो असां वेब डेवलपमेंट सां हिन खे मर्ज करे सघूं। अगरि छो जो मूंखे ट्रेनर जे तरफ़ां अञा गो हेड नाहे आयो, तंहिंजे करे आउं हिनखे अलॻि रखियो आहे। थी सघे थो असां हिनखे अलॻि रखूं, छो जो ही इज़ नॉट श्योर त इन घटि टाइम में एतिरो डिलीवर करे सघंदुसि। अॻिते था हलूं। नायाब फाउंडर उडार अकेडमी, फ्रीलांसिंग ट्रेनर। पंहिंजे बारे में घणो डिटेल सां न ॻाल्हाईंदुसि, पर एतिरो चवां त हिकु ख़्वाबु ॾिठो हुउमि, ऐं उन ख़्वाबु 2020 में
ॾिठो ऐं उनजी तकमील जेका आहे थींदे नज़र अचे पई। जंहिंखां पोइ कई कोशिशूं हुयूं, जंहिंखां पोइ मूंसां गॾु दोस्त जुड़ंदा विया, काफ़िलो ठहंदो वियो ऐं मूं पंहिंजी लाइफ में आई एम द मोस्ट लकी पर्सन जंहिं तकदीरूं चेंज थींदे वी आर IT स्किल्स उडार जी कम्युनिटी जा स्टूडेंट्स हुजनि, असांजी प्रीवियस बैचिस ऐं तकदीरूं चेंज थी ॾिठियूं। मुंहिंजो बैकग्राउंड कॉर्पोरेट आहे, जंहिंखां पोइ मल्टीमीडिया में बि आहे, उन खां पोइ एजेंसी उडार एकेडमी जो बि आहे। जी जदोजहद आहे उहा उडार एकेडमी जी तरफ़ आहे ऐं मुंहिंजी हर मुमकिन कोशिश आहे जेतिरो आउं पंहिंजे कम्युनिटी फैसिलिटेट करे सघां, जेतिरो उन्हनि खे एक्सपर्ट सां जोड़े सघां, ओतिरो उन्हनि खे जोड़ियां। अल्हम्दुलिल्लाह काफ़ी हद ताईं आउं कामयाब बि रहियो आहियां। तमामु घणो मूंखे कम्युनिटी मां पॉज़िटिव रिस्पॉन्स आयो ऐं उहा ई मुंहिंजे लाइ मोटिवेशन आहे। इन खां पोइ हिकिड़ो ॿियो सेक्शन ईंदो आहे फ्रीलांसिंग ट्रेनिंग जो या जॉब हंटिंग जो। मुंहिंजी कोशिश रहंदी आहे त मुंहिंजो जेको मेन किरदारु हूंदो आहे बैचिस जे अंदरि, उहो इहो रहंदो आहे त उन्हनि ॿारनि खे इंडस्ट्री जोड़ियां जीअं जॉब खे आसानी सां त हाणे असां पैसा कमाईंदासीं, असांखे रोज़गार मिलंदो, उनखे यकीनी बनायां। अच्छा जी, उन खां पोइ असां वटि नेक्स्ट गेस्ट आहिनि मिस्टर अबरार, ऑब्वियसली सर अबरार, जेके React.js बि सेखारींदा तव्हांखे। सर तव्हां अवेलेबल आहियो? सर अबरार तव्हां अवेलेबल आहियो? सर तव्हांखे कोर्स पियो करियां एंड देन सर तव्हां कोर्स थी चुका आहियो? Okay, all right. Can you hear me? छा तव्हां मूंखे ॿुधी सघो पिया? जी बिल्कुलु। Okay, all right. ऐं मुंहिंजी आवाज़ क्लियर आहे? ऑल सेट। All set. Okay. Assalamu alaikum everyone. कहिड़ा हाल आहिनि तव्हां सभिनी जा? आई होप कि तव्हां सभु बहितर हूंदा। वॾी महिरबानी सर नायाब जी जिन मूंखे in a program जे लाइ select करियो, right? I'm really grateful to him. The initiative he has taken is so wonderful, right? I really admire जेके इन जूं काविशूं आहिनि, कोशिशूं आहिनि सिंधी कम्युनिटी खे अॻियां आणण जूं। I'm really happy about उडार। उडार काफ़ी अर्से खां डिजिटल स्किल्स ते कमु कंदो रहे पियो ऐं उनखे फॉलो कंदो रहंदो आहियां। They are doing a wonderful job. मां तव्हांखे पंहिंजे बारे में ॿुधाईंदो हलां ऐं उन खां पोइ तव्हांखे कोर्स आउटलाइन ॿुधाए छॾींदुसि त असां कवर छा कंदा हूंदासीं। सो मुंहिंजो नालो अबरार हुसैन आहे ऐं आउं फाउंडर आहियां कोड प्रो जो ऐं इंशाल्लाह ताला तव्हांजो रिएक्ट जो ट्रेनर रहंदुसि। कोड प्रो हिकिड़ो सॉफ्टवेयर हाउस आहे जंहिंखे तक़रीबन 2 साल थी चुका आहिनि इंडस्ट्री में कमु करे पियो। इन खां पहिरियां आउं डिस्ट्रिक्ट IT ऑफिसर रही चुको आहियां BISP जे प्रोग्राम जे अंदरि। आउं साइट इंजीनियर रही चुको आहियां फॉर 4 years इन चाइना रेलवे सिग्नल्स एंड कम्युनिकेशन में। इन खां पहिरियां आउं टाइम सां जुड़ियल हुयुसि, हाणे बि आहियां। ऐं टाइम दी इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट एंटरप्रेन्योरशिप जेको आहे उहो इदारो मुंहिंजो पंहिंजो इदारो आहे ऐं उनखे असां पुठियनि 5 सालनि खां जेको आहे ग्रो कंदा रहूं पिया। उन सां गॾोगॾु मुंहिंजो हिकिड़ो ॿियो इदारो आहे जंहिंजो नालो आहे टेक ब्रिज। उहो हींअर कासिमाबाद जे अंदरि आहे। उन सां गॾोगॾु कोड प्रो खे आउं रन करियां पियो। कोड प्रो सां गॾोगॾु आउं हिकिड़े कार्ड सिस्टम ते कमु करियां पियो जेको नॉर्मल बिज़नेस कार्ड्स खे डिजिटल बिज़नेस कार्ड्स जे अंदरि कन्वर्ट करे छॾींदो आहे। प्रीवियसली आउं मेहरान यूनिवर्सिटी जे हिकु मेगा प्रोजेक्ट सां कमु करे चुको आहियां जेको NTDC ऐं मेहरान यूनिवर्सिटी
जे कोलेबोरेशन सां थियो हुयो फॉर NTDC ऐं उन जे अंदरि आउं मेजर रोल पे प्ले करियो फॉर डिज़ाइनिंग द डैशबोर्ड फॉर एन IoT सिस्टम. Yep, this is pretty much about me. आउं बेसिकली नवाबशाह मां आहियां, राइट. आउं ट्राई कंदुसि त असांजी जेकी क्लासिस हुजनि उहे ॾाढियूं इंटरेक्टिव क़िस्म जूं हुजनि. हींअर सर्टेनली मां तव्हांजे तरफ़ खां को इनपुट कोन थो पियो ॾिसी सघां, नाइदर एम आई एबल टू सी योर मैसेजेस, पर जॾहिं असां कोर्स कंदा हूंदासीं त आउं डेफिनेटली इन क्लास खे इंटरेक्टिव रखंदुसि ताकी तव्हां बि मूंसां कम्युनिकेट करे सघो ऐं न सिर्फ़ु मां पंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधाए सघां पर तव्हां जूं बि ॻाल्हियूं ॿुधी सघां, आवाज़ ॿुधी सघां या टेक्स्ट जे थ्रू फीडबैक वठी सघां. Okay, moving on to what you will be learning in React.js. Thank you very much, Sunita. So, React.js में ॾिसो छाती करण आउं इंडस्ट्री खां बंदो आहियां त आउं हमेशह चाहींदो आहियां त तव्हांखे अहिड़े प्लेटफॉर्म ते शयूं सेखारियां या जेको असांजो कोर्स आउटलाइन हुजे उहो अहिड़े क़िस्म जो हुजे जो फाइनली कंहिं प्रोजेक्ट खे पाण बिल्ड कयो. न सिर्फ़ु उन में कॉन्सेप्ट हुजनि पर उन्हनि कॉन्सेप्ट जी इम्प्लीमेंटेशन ॾाढी लाज़िम आहे. सो मेजरली थींदो ईअं त तव्हां कॉन्सेप्ट सिखी छॾींदा आहियो, नंढियूं वॾियूं शयूं सिखी छॾींदा आहियो, पर वंस अगेन उन मां कोई प्रोजेक्ट डेवलप कोन करे सघंदा आहियो, या एट द एंड ऑफ द डे जॾहिं तव्हांखे चयो वेंदो आहे त हाणे हिन मां प्रोजेक्ट डेवलप करियो त तव्हां मुंझल हूंदा आहियो. आउं कोशिशि कंदुसि कि इन कोर्स खे अहिड़े नमूने सां खणी हलां जो पाण हिकिड़ी ई-कॉमर्स स्टोर वारी बेसिक लेवल ते, बिगनर लेवल ते ई सही, पर हिकिड़ी एप्लीकेशन डेवलप करे सघो. असांजो जेको कोर्स जो ड्यूरेशन हूंदो उहो 4 to 6 वीक्स हूंदो, डिपेंडिंग अपॉन कि तव्हां केतिरो एक्टिवली पार्टिसिपेट करियो था इन कोर्स जे अंदरि. ऐं जेके टूल्स पाण खे ज़रूरी हूंदा उन में तव्हां वटि ब्राउज़र हुअणु खपे, तव्हां वटि Node.js इंस्टॉल हुअणु खपे, तव्हां वटि VS कोड इंस्टॉल हुअणु खपे. आई एम प्रिटी श्योर कि जेके ॿार पुराणा आहिनि उॾार सां उन्हनि खे इन्हनि एप्लीकेशन जे बारे में पहिरियां खां ई ख़बर हूंदी. उन सां गॾोगॾु पाण वटि जेके प्री रिक्विज़िट्स हूंदियूं इन कोर्स जूं उहे ई हूंदियूं त तव्हांखे HTML ऐं CSS पहिरियां खां अचणु खपे. पर जेकॾहिं के ॿार अहिड़ा आहिनि जिन खे पहिरियां खां इहा इंफॉर्मेशन ख़बर कोन्हे का, त आई एम प्रिटी श्योर कि उॾार उन्हनि जे लाइ जेको प्रोग्राम आहे उहो पहिरियां बेसिक्स वारो कराईंदो आहे, उन खां पोइ पाण शिफ्ट थींदासीं टुवर्ड्स रिएक्ट ताकी उन्हनि खे रिएक्ट जेका आहे उहा प्रॉपर्ली सम्झ में अचे. त तव्हांखे कंहिं क़िस्म खां घबराइणो कोन्हे को. असां पहिरियां खां ई जेके शयूं आहिनि उहे अहिड़े नमूने सां अलाइन करे रखियूं आहिनि जो तव्हांखे तकलीफ़ कोन थींदी ऐं तव्हां इन कोर्स खे सही नमूने सां सम्झी सघंदा. फॉर दोज़ हू ऑलरेडी नो कि React.js छा आहे, उन जे लाइ आउं कुझु शयूं तव्हांखे ॿुधाईंदो हलां पियो ऐं तव्हांखे आउटलाइन सम्झाईंदो थो हलां. एंड देन मे बी आउं तव्हांखां कुझु सवाल वग़ैरह घुरंदुसि त मां जेकॾहिं तव्हांखे कोई इशू आहे, को सवाल आहे त तव्हां मूंखां पुछी सघो. इफ असां वटि टाइम एतिरो आहे ऐं सर नायाब जी परमिशन सां डेफिनेटली. So the course structure will be something like that कि असां सभ खां पहिरियां ॾाढियूं बेसिक्स पढ़ंदासीं, सेटअप सिखंदासीं त बाबा सेटअप कीअं करणो आहे, रिएक्ट हूंदो छा आहे, ऐं उन खां पोइ क्रिएट रिएक्ट एप जेका आहे उन जे थ्रू रिएक्ट जूं जेके बि डिपेंडेंसीज़ आहिनि उहे कीअं डाउनलोड कबियूं, उन जे फाइल स्ट्रक्चर खे पाण पढ़ंदासीं. असां पढ़ंदासीं कि जावा स्क्रिप्ट एक्स जो सिंटेक्स छा हूंदो आहे ऐं कीअं जावा स्क्रिप्ट जेका आहे उहा रिएक्ट जे अंदरि यूज़ थींदी आहे. उन सां गॾोगॾु असां विदिन 1 वीक जेको आहे हिकिड़ो पंहिंजो कंपोनेंट क्रिएट करे वठंदासीं रिएक्ट जे अंदरि. ठीकु आहे. मे बी होम पेज हूंदो ऐं उन खां पोइ तव्हांखे कुझु प्रैक्टिस असाइनमेंट ॾेई छॾींदुसि विदिन अ वीक त तव्हां पंहिंजी हिकिड़ी एप्लीकेशन जो होम पेज डिज़ाइन करे छॾियो. उन खां पोइ कुझु कॉन्सेप्ट्स असां पढ़ंदासीं कंपोनेंट्स जा, प्रोप्स जा, या ख़ासि तौर ते तव्हांजो जेको रिएक्ट यूज़ थिए थो उहो रीयूज़ेबल लेआउट जे लाइ यूज़ थिए पियो. कुझु लेआउट्स अहिड़ा आहिनि जेके तव्हां ऑलरेडी क्रिएट करे चुका आहियो ऐं तव्हां ॿीहर उन्हनि खे बार बार क्रिएट नथा करणु चाहियो त तव्हां उन्हनि खे ॿीहर रीयूज़ कीअं करे सघो था बाय टेकिंग आउट देम फ्रॉम अ कंपोनेंट. त उन जे बारे में पाण पढ़ंदासीं. उन में असां ॾिसंदासीं कि फंक्शनल कंपोनेंट्स छा आहिनि या प्रॉप्स खे तव्हां कीअं यूज़ करे सघो था या उन्हनि जी डेटा खे कीअं पास करे सघो था. तो पाण सिखंदासीं कि नेव बार्स, फुटर्स या प्रोडक्ट कार्ड्स आहिनि उहे कहिड़े नमूने सां ठाहिजनि ऐं उन्हनि खे शो कराइजे ऑन योर होम पेज. एंड विद दिस असांजो जेको वीक 2 आहे उहो कंप्लीट थींदो. उन खां पोइ असां ईंदासीं स्टेट्स एंड प्रोडक्ट मैनेजमेंट जे अंदरि
उन जे अंदरि हिकिड़ो ॾाढो बहितरीन जेको आहे इन जो हुक आहे या स्टेट्स आहिनि पंहिंजो रिएक्ट जूं, जंहिंमें पाण यूज़ स्टेट खे सिखंदासीं ऐं उन जे थ्रू हिकिड़ी एड टू कार्ड जी फंक्शनलिटी खे पढ़ंदा हूंदासीं। त जीअं जेको प्रोडक्ट असां उन एप्लीकेशन जे अंदरि विधो आहे त उन खां पोइ उनखे असांजो कस्टमर जेको आहे उहो कीअं एड टू कार्ड में विझी सघे ऐं उन खां पोइ एड टू कार्ड जी जेका फर्दर प्रोसेसिंग आहे उनखे पाण इंश्योर कराए सघूं, राइट? So we will build a card page and then update the card counter जेकॾहिं जेको क्लाइंट आहे या जेको यूज़र आहे उहो हिक खां वधीक प्रोडक्ट्स एड कराए पियो त उहा असां ॾिसंदासीं वाक़ई में बि उहे एड थियनि पिया, उन जूं प्राइसिस वधनि पियूं, उन जी क्वांटिटी वधे पई, राइट? उन खां पोइ पाण रिएक्ट जा जेके आहिनि राउटर्स ऐं नेविगेशन सिस्टम खे ॾिसंदासीं, जंहिंमें असां ॾिसंदासीं कि भई पेजिस खे लिंक कीअं कराइजे, होम, प्रोडक्ट्स, कार्ड या चेकआउट जो हिकिड़ो डमी पेज ठाहे वठंदासीं, जंहिंमें असां ॾिसंदा हूंदासीं त अच्छा वाक़ई में बि असांजो चेकआउट जी फंक्शनलिटी जेका आहे उहा कमु करे पई। उन में असां लिंक्स एंड राउट्स खे जेको आहे यूज़ कंदासीं ऐं विद दिस असांजो तक़रीबन जेको 4th वीक आहे उहो कंप्लीट थी चुको हूंदो। उन खां पोइ ऑलराइट, उन खां पोइ जेको आहे असां what to do, what else? फॉर्म्स खे पढ़ंदासीं, ठीकु आहे? छाकाणि मेजरली हर जॻह ते फॉर्म्स जेके आहिनि उहे यूज़ थींदा आहिनि, चाहे उहे बैकएंड हुजे, फ्रंट एंड जी एप्लीकेशन हुजे, तव्हांजा फॉर्म्स डेफिनेटली यूज़ थींदा आहिनि। कोई अहिड़ी एप्लीकेशन कोन्हे का जंहिंमें फॉर्म्स यूज़ न थींदा हुजनि। ऐं चेकआउट पेज ते बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेका यूज़र हूंदो उनजी डिटेल खे असां एक्सेस कंदासीं कि कहिड़े क़िस्म जो यूज़र आहे, क्लाइंट जो नालो छा आहे, किथे एड्रेस ते कहिड़ी जॻह ते हुनजी डेटा खे मोकिलणो आहे, त डेफिनेटली असां फॉर्म्स खे पढ़ंदा हूंदासीं चेकआउट पेज ते। ऐं वंस अगेन यूज़ स्टेट्स खे असां पढ़ंदासीं ताकी उन्हनि फील्ड्स खे हैंडल करे सघूं ऐं उन खां पोइ कंफर्मेशन मैसेजिस खे जनरेट करे सघूं ऐं फॉर्म्स ते वैलिडेशन खे अप्लाई करे सघूं, राइट? सो फॉर्म्स खे पढ़ंदासीं डेफिनेटली। ऐं उन खां पोइ फाइनल हूंदो त असांजी जेका एप्लीकेशन हिसनि में ठही आहे थ्रू आउट दीस 4 to 5 वीक्स उनखे कंपाइल करे असां हिकिड़ी जॻह ते खणी अचूं ऐं उन खां पोइ उनखे कंहिं फ्री सिस्टम में अपलोड करे छॾियूं, राइट? सो उहो फ्री सिस्टम तव्हांजो नेटलिफाई ते थी सघे थो, वर्सेल ते थी सघे थो, या अगरि असांखे थोरो टाइम मिलियो त आउं तव्हांखे उहा ई एप्लीकेशन लाइव जेका होस्टिंग आहे उन ते अपलोड करे ऐं होस्ट करे ॾेखारींदुसि त कीअं उहा रन करे थी ऐं उनजी जेका डिप्लॉयमेंट आहे उहा पाण कीअं कंदासीं। सो दिस इज़ हाउ वी विल मूव throughout this course, inshallah, and you will enjoy it, inshallah. ठीक है? If you have any question, do let me know. Otherwise, मुझे तरफ खां एतिरो ई हुयो। मां पंहिंजो इंट्रोडक्शन ॾेई छॾियो and then course outline बि। So thank you, sir. नायाब तव्हांजी तरफ। Thank you so much, sir. Actually ईअं कंदासीं जो Q&A जो सेशन जेको लास्ट में वठंदासीं। So in case अगर जेके तव्हां अवेलेबल न पहुं त तव्हांखे कन्वे करे छॾींदासीं। थैंक यू सो मच। मुंहिंजे ख़्याल में त काफ़ी जेके अहिड़ियूं शयूं हुयूं तव्हां त ऑलमोस्ट सारी जेको आहे उनखे कन्वे करे छॾियो आहे। आल्सो इन्हनि माण्हुनि खे इहो ॿुधायो त जंहिंमें थ्रू आउटली तव्हां टाइम। Okay, sir. Thank you very much. Thank you very much for inviting me. Very मेहरबानी। Thank you. Allah Hafiz. Take care. अच्छा जी, नेक्स्ट जो स्पीकर आहिनि या ट्रेनर आहिनि वो सर फैज़ान आहिनि। ऑब्वियसली जेको तव्हांखे ग्रुप स्टार्ट में ॿुधाया जंहिंमें डेवलपमेंट आहे उनमें सेकेंड आहिनि सर फैज़ान। उन्हनि खे इनवाइट कंदसि ऐं लेट मी ओके सर तव्हां अवेलेबल आहियो? हा जी तव्हांखे आउं पोस्ट करियां पियो and then okay here you
Thank you so much, Sir, available है? Sir Nayab and Uda platform. जैसे ही जेको सिलसिलो आहे सिंधियुनि खे जेको आहे इंटरनेट बैप। जी सर। Unclear. कंटिन्यू किया सर? ठीक है ज़बरदस्त। त इहो चवणो त थोरा तो असां उॾा जो ऐं सर नायाब जो जंहिं ही सिस्टम जेको आहे ही प्रोग्राम जेको आहे 2021 खां कोरोना खां ही रन कयो वियो आहे ऐं जेको आहे स्किल्स बेस्ड प्रोग्राम सिंधियुनि जे लाइ सिंधी लैंग्वेज में ॾेई रहियो आहे। सर नायाब जो मां थोराइतो आहियां ऐं उॾार प्लेटफॉर्म जो बि घणो थोराइतो आहियां। हाणे सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे मां वेलकम कंदुमि उॾार जी बैच नंबर 10 में। ऐं पोइ बैच जेकी 9 हुई उन में बि मां इंस्ट्रक्टर हुयुमि। मां पंहिंजो वेब डेवलपमेंट वारी साइड पढ़ाई आहे, वेब डिज़ाइन वारो कोर्स पढ़ायो आहे ऐं हिन चकर बैच 10 में बि शुरूआती जेको हिकिड़ो महीनो हूंदो वेब डिज़ाइन वारो बेसिक्स क्लियर कराइणु मुंहिंजो कमु हूंदो ऐं जेको आहे वधीक असांजा जेके मोहतरम उस्ताद आहिनि दोस्त आहिनि वधीक जेको आहे डिटेल्स या वधीक नॉलेज तव्हांखे उहे प्रोवाइड कंदा। त सभ खां पहिरियां पंहिंजो थोरो हल्को तारीफ़ कराईंदो हलां। तव्हांजो घणो टाइम न खाईंदुसि, मूंखे ख़बर आहे त पोइ हिते काफ़ी असांजा इंस्ट्रक्टर्स आहिनि जेके मूंखां वधीक स्किलफुल ऐं ॾाढा माना बहितरीनु आहिनि। उहे वेल्टिंग में हूंदा लेकिन मां जेको आहे 5 मिंट वठी करे पंहिंजो ऑफ कंदुसि। थोरो तारीफ़ करायां, मुंहिंजो नालो आहे फैज़ान अली। मां बेसिकली लाड़काणे खां आहियां पर मुंहिंजी फ़िलहालु जेकी रहाइश आहे उहा मुंहिंजी कराची में आहे ऐं मां जेको आहे एपटेक मलेशिया जेको इदारो आहे उनजो शागिर्दु आहियां जेको उनजी कराची में फ्रेंचाइज़ आहे उते पढ़ंदो आहियां ऐं 2nd सेमेस्टर कंप्लीट थी चुको आहे ऐं 3rd में आहियां। ऐं उन खां अलावा वर्चुअल यूनिवर्सिटी ऑफ पाकिस्तान कंप्यूटर साइंस जे प्रोग्राम में बि एनरोल आहियां ऐं उते मुंहिंजी उहा कंप्यूटर साइंस हले बि पई। ऐं बचपन खां कोडिंग जो शौक़ु हुयो। तव्हां वांगुरु जे तव्हां जेको आहे कोडिंग जो शौक़ु खणी करे आया आहियो हिते कान का शइ सिखणु, ईअं बि मूंखे बचपन खां शौक़ु हुयो कान का शइ ठाहिण जो कान का शइ करण जो। ईअं इनशाला तव्हां बि जेको आहे मूं वांगुरु जेके शौक़ीन आहियो तव्हांखे हीउ ॾाढो भलो मौक़ो मिलियो आहे सिंधी में सिखण जो ऐं जेको आहे बहितरीनु इंस्ट्रक्टर्स तव्हां वटि मौजूदु आहिनि जेके तव्हांखे हिन चकर रिएक्ट जेस पढ़ाईंदा ऐं काफ़ी शयूं पढ़ाईंदा। त सभ खां पहिरियां ॿुधाईंदो हलां त वेब डिज़ाइन एंड डेवलपमेंट छा आहे, कीअं आहे, वेब डिज़ाइन जी ज़रूरत छो पई, कीअं पई। त वेब डिज़ाइन जी शुरूआति काफ़ी पुराणी आहे जेकी इंटरनेट सां गॾु ई गॾु पेश आई ज़रूरत पेश थी असांखे। जेके बिज़नेस वग़ैरह हुया, जेके पोर्टफोलियोज़ हुया, जेके आर्काइव्स हुया, जेके बुकनि ते लिखिया वेंदा हुया, जेके रिकॉर्ड कापियुनि ते लिखियो वेंदो हुयो, किताबनि में लिखियो वेंदो हो, उनखे डिजिटलाइज़ करण जे लाइ असांखे वेब डिज़ाइन वेब डेवलपमेंट जो जेको आहे न इहो कॉन्सेप्ट आणियो वियो। मतिलबु हर शइ असां ऑनलाइन कयूं। असांजो हिकिड़ो शॉप आहे, धंधो आहे, दुकानु आहे, असां उनखे ऑनलाइन करे छॾियूं त जीअं असां पूरी दुनिया ताईं खुली वञूं। या अगरि असांखे अॼुकल्ह फ्रीलांसिंग जो अपॉर्चुनिटीज़ काफ़ी आहिनि, असांखे काफ़ी ऑर्डर्स था मिलनि सर हीअ असांखे वेबसाइट ठाहे ॾियो, हीअ ठाहे ॾियो। काफ़ी असांखे ई पोर्टल्स ठाहिणा पवंदा आहिनि, काफ़ी मतिलबु शयूं हूंदियूं आहिनि जेके असांखे वेब डिज़ाइन ऐं डेवलपमेंट में ठाहिण जे लाइ मिलंदियूं आहिनि। ईअं थी सघे थो कंहिंखे पंहिंजो पर्सनल शौक़ु हूंदो आहे त मूंखे पंहिंजी वेबसाइट ठाहिणी आहे त उहो बि तव्हां हीअ कोर्स सिखी करे पंहिंजो बि जेको आहे करे सघो था ऐं उनखां अलावा तव्हां फ्रीलांसिंग सर्विस ॾेई सघो था जेको उॾार जो हिन कोर्स में तव्हांखे सेखारी वेंदी, फ्रीलांसिंग बि पढ़ाई वेंदी। ऐं उनखां अलावा रिएक्ट जेएस जेकी तमामु घणी डिमांडिंग लैंग्वेज आहे हिन वक़्त में मार्केट जे हिसाब सां। हाणे रिएक्ट जेएस जेकी आहे न उहा हिन वक़्तु मां जेको आहे पाण इन फील्ड में आहियां न, मूंखे ख़बर आहे त रिएक्ट जेएस एतिरी डिमांडिंग आहे हिन वक़्तु त जीअं सम्झी सघो था त इन खां अलावा तव्हांखे फ्रंट एंड जी का बि जॉब नथी मिली सघे। रिएक्ट जेएस तव्हांखे सिखणु ज़रूरी आहे ऐं मां चाहींदुसि त असांजा जेके सिंधी दोस्त आहिनि न उहे इन फील्ड में अंदरि अचनि। हाणे कोर्स जे बारे में थोरो ॿुधाईंदो हलां त जेको मां तव्हांखे शुरूआति में हिकिड़ो महीनो पढ़ाईंदुसि वेब डिज़ाइन एंड डेवलपमेंट में उन में छा छा हूंदो। त जीअं सर ॻाल्हि कई त रिएक्ट जेएस में सिखण खां अॻु तव्हांखे जेको आहे न कुझु कॉन्सेप्ट क्लियर हुजणु खपनि। उन कॉन्सेप्ट्स में अंदरि आहे HTML CSS जावा स्क्रिप्ट। इहे अगरि शयूं तव्हांखे अचनि थियूं त तव्हां जेको आहे पोइ ई थोरो जेको आहे रिएक्ट जेएस खे सम्झण में तव्हांखे आसानी थींदी। अगरि तव्हांजूं इहे शयूं क्लियर न हूंदियूं त तव्हांजो जेको आहे न अॻिते वञणु थोरो ॾुखियो थींदो, तव्हांखे वरी कॉन्सेप्ट क्लियर करणा पवंदा। इन करे मां सभिनी तव्हां दोस्तनि खे चवंदुसि त हीउ कोर्स जेको शुरूआति वारो आहे त तव्हां जेको आहे न इनखे पंहिंजो ग्रिप वठी करे ॾिसिजो। छो जो अगरि असांजो बेसिक्स कचो हूंदो न त असां अॻिते न वधी सघंदासीं। जीअं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असां नर्सरी क्लास में पढ़ंदा आहियूं
असांखे ABCD पढ़ाई वेंदी आहे, लेकिन असां जॾहिं 6वीं क्लास में 8वीं क्लास में पहुची वेंदा आहियूं त असां पैराग्राफ सेंटेंसिस लेटर्स लिखणु शुरू कंदा आहियूं। इहो कीअं थींदो आहे, असां ABCD सिखी आया आहियूं नर्सरी में, असांखे तॾहिं लेटर्स जी ख़बर आहे, असांखे हुनजा उच्चार ख़बर आहिनि, असांखे हुनजा आवाज़ कढण जा तरीक़ा ख़बर आहिनि। साॻे नमूने सां हिन ऑनलाइन फील्ड में वेब डिज़ाइन ऐं डेवलपमेंट में बि साॻी शइ इम्प्लीमेंट करे थी। जेकी बि शइ आहे उनजो मुंड ताईं आहे HTML खां। HTML छा आहे? हाइपर टेक्स्ट मार्कअप लैंग्वेज आहे। इन जो फुल फॉर्म इहो आहे जेको हर हिकु वेबसाइट जे पुठियां जेको स्ट्रक्चर डिज़ाइन कयो वेंदो आहे न, उहा HTML ई डिज़ाइन कंदी आहे, HTML ई हुनखे मैनेज कंदी आहे। उहो असां HTML सिखंदासीं। CSS जेको आहे असांखे हुनजो CSS जो स्टाइल जेको कलर कॉम्बिनेशन साइज़िंग ऐं जेके बि स्टाइलिंग थींदी, जेकी तव्हां दिमाग़ में स्टाइलिंग जेकी बि शइ अचे थी, उहा सभु जो सभु CSS जेकी आहे कास्केडिंग स्टाइलिंग शीट जेकी आहे HTML सां गॾिजी करे उहो कमु कंदी आहे। ऐं जावा स्क्रिप्ट जेकी आहे उहा हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जावा स्क्रिप्ट जेकी तमामु वसी आहे ऐं न खुटण वारी आहे। जावा स्क्रिप्ट असांजे प्रोजेक्ट में असांजे HTML जे फाइल CSS जे स्टाइल वारे फाइल में जान विझी छॾींदी आहे, हिकिड़ो साह विझी छॾींदी आहे। जीअं मां HTML जी मदद सां ख़ाली स्ट्रक्चर डिज़ाइन करे सघां थो, मतिलबु मुंहिंजी वेबसाइट में हिन जॻह ते लोगो लॻल हुजे, हिन जॻह ते नेव बार हुजे, उनखां हेठि स्लाइड बार लॻल हुजे, उनखां हेठि जेको आहे कवर सर्विसिस वग़ैरह काफ़ी शयूं हुजनि। उनखां बाद CSS जी मदद सां असां उन में छा कंदा आहियूं, असां हुनजो कलर कॉम्बिनेशन सेट कंदा आहियूं, असां इमेज जी साइज़ जेको आहे घटाईंदा ऐं वधाईंदा आहियूं। उहो सॼो कमु थींदो आहे CSS जी मदद सां। ऐं जावा स्क्रिप्ट जो कमु हूंदो आहे जॾहिं बि कंहिं बटण ते क्लिक थिए त उनखां बाद में कहिड़ा फीचर्स हूंदा आहिनि, जेके बैकएंड ते कहिड़ी लॉजिक्स वर्क कंदियूं आहिनि जेके असांखे हेल्प कंदियूं आहिनि जावा स्क्रिप्ट खे, मतिलबु असांजी वेबसाइट खे इंटरेक्टिव बनाइण में। प्रोग्रामिंग जेकी लॉजिक्स बेसिस ते कमु कंदी आहे वेबसाइट जे पुठियां, उहा सॼी जावा स्क्रिप्ट में कमु कंदी आहे। मिसाल तौरु असां कंहिं वेबसाइट ते वञूं था, असां अकाउंट क्रिएट कयूं था, असांजी डेटा जेकी आहे सेव थी थी वञे, हिकिड़ी असां नंढी लॉजिक ॾेई सघूं था त डेटा चेक थिए, लॉगिन जेको आहे यूज़र नेम में पासवर्ड सही आहे या न आहे, उहो असां जावा स्क्रिप्ट में असां करे सघूं था। या असां कंहिं बटन ते डाउनलोड नालो जो बटन आहे उन ते क्लिक था कयूं त पोयां असांजो हिकिड़ो बैकएंड ते फाइल आहे, उहो असां डाउनलोड थियणु शुरू थो थी वञे। उहो कीअं शयूं वर्क कनि थियूं, या अक्सर असां कंहिं वेबसाइट ते फॉर्म फिल कंदा आहियूं, उनखां बाद में Ctrl+P क्लिक करे फॉर्म खे प्रिंट कढंदा आहियूं त जेको इहो प्रिंटिंग वारो स्क्रीन खुली वेंदी आहे, इहा कीअं खुलंदी आहे। इहे सभु शयूं जेके आहिनि जावा स्क्रिप्ट जी मदद सां कमु कंदियूं आहिनि। इन जो हिकिड़ो सवलो आख़िरी मिसाल ॾींदो हलां त जावा स्क्रिप्ट खां अॻु मां तव्हांखे HTML जो ॿुधायां त HTML जे इंसानी जेको जिस्म आहे न, HTML हॾनि जो किरदारु अदा कंदो आहे। जेको बि असांजे जिस्म में हॾा लॻल आहिनि, बोन्स लॻल आहिनि, स्ट्रक्चर असांजो ऑलरेडी मैनेज आहिनि। असांजे हथ 5 आङुरियूं आहिनि, हुन में हिकिड़ी बांह आहे, हिकिड़ी लेफ्ट आहे, हिकिड़ी राइट आहे, मथो आहे असांजो, नेक आहे, बॉडी आहे, लेग्स आहिनि। इहे सभु स्ट्रक्चर डिज़ाइन थियल आहे हॾनि जे हिसाब सां। हॾा असांजा ईअं आहिनि न, सम्झो HTML बि हिकिड़ो क़िस्म जो बैकबोन आहे वेबसाइट जो। उनखां बाद में मथे थो अचां स्टाइल ते CSS ते। CSS असांजी कलर्स आहिनि, हेयर कलर थी वियो, स्किन कलर थी वियो, असांजी कपिड़नि जो कलर थी वियो, ऐं नेल्स थी विया, काफ़ी अहिड़ियूं शयूं जेके बि स्टाइलिंग में अंदरि अचनि थियूं, उहे सभु CSS में अचनि थियूं। उनखां बाद में जावा स्क्रिप्ट जो तव्हांखे ॿुधाईंदो वञा त जावा स्क्रिप्ट असांजो दिमाग़ आहे। जेके बि असांजी शयूं आहिनि, असांजो हलणु घुमण जो तरीक़ेकार, उथणु वेहणु, जेको मुंहिंजो दिमाग़ सोचींदो मां उहो करे सघां थो, मुंहिंजे हथ में आहे। मतिलबु मां पाणीअ जो गिलास भरियां ऐं पाणी पियां, इहो मुंहिंजे हथ में आहे। मतिलबु मां इहो लॉजिकली करे सघां थो। मतिलबु इहो कमु आहे जावा स्क्रिप्ट जो असांजी वेबसाइट में, जेको असांखे पॉसिबल करे थो असां जेको बि चाहियूं असां उहो करे सघूं था। लॉजिकली जेको बि कमु हूंदो आहे उहो जावा स्क्रिप्ट कमु कंदी आहे। ऐं रिएक्ट जेएस बि जावा स्क्रिप्ट जे मथां ठहियलु आहे। जावा स्क्रिप्ट जी लाइब्रेरी आहे, जावा स्क्रिप्ट जो फ्रेमवर्क आहे जेको जावा स्क्रिप्ट खे, उनजी बैकबोन जावा स्क्रिप्ट आहे, लेकिन उनजे मथां जेको आहे असांखे फुल वेबसाइट ठाहिण जी हेल्प कंदो आहे। वधीक तव्हांखे रिएक्ट जेएस जो सर जेको आहे ऑलरेडी बयानु करे वियो आहे, सर मज़ीद मालूमात ॾेई वियो आहे तव्हांखे। मां सिर्फ़ु जेको आहे हिन जो फ्रंट एंड जो तव्हांखे थोरो हल्को डिस्क्रिप्शन ॾेई वियुसि। वधीक त इनशाला क्लासिस में मिलंदासीं ऐं उते तव्हांखे वधीक हिन जे बारे में मां एक्सप्लेन कंदुसि। ऐं मां तव्हांजो वधीक टाइम न खणंदुसि। मुंहिंजा जेके मान वारा दोस्त ऐं मुंहिंजा उस्ताद वेठा आहिनि, उन्हनि खे मां पंहिंजो टाइम ॾींदुसि। थैंक यू सर नायाब। थैंक यू सो मच। आई होप त सभिनी खे ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी। ऐं इन खां बाद में जेके न बि अचे थी त तव्हांजा लास्ट में क्वेश्चन आंसर वठंदासीं ऐं तव्हांखे डिफरेंट ग्रुप्स में ऐड कंदासीं जंहिंमें तव्हांजा ट्रेनर्स बि ऐड हूंदा, सो तव्हांखे बिल्कुलु बि जेको आहे कंफ्यूजन क्रिएट न थिए। थैंक यू सो मच सर फैज़ान। ऐं इन खां पोइ आउं इनवाइट कंदुसि महक खे, जेका क्लाउड कंप्यूटिंग एक्सपर्ट आहे ऐं
तव्हांखे वधीक ॿुधाईंदियूं त क्लाउड कंप्यूटिंग छा आहे ऐं हिन दौर में हर जगह ते असां क्लाउड कंप्यूटिंग ॿुधूं पिया त उहा ज़रूरी छो आहे तव्हांजे लाइ? इसमें तव्हां अवेलेबल आहियो? बिकॉज़ न पियो ॾेई सघां। ओके, अच्छा जी, मिस महक शायद अवेलेबल ना आहे। जेकॾहिं अवेलेबल आहियो त प्लीज़ तव्हां हैंड रेस करियो बिकॉज़ तव्हांजो यूज़र हिते शो न पियो। ओके ओके, ऑलराइट, ओवर टू यू मिस महक। अस्सलाम वालेकुम, मुझे आवाज अचे पई? ऑल गुड, ऑल गुड। ओके, अच्छा, मुंहिंजो नालो महक है ऐं हिन जेको सेशन में आउं क्लाउड कंप्यूटिंग तव्हांखे पढ़ाईंदसि, जंहिंमें क्लाउड कंप्यूटिंग असल में छा आहे। फर्स्ट ऑफ ऑल इहो कि जेकॾहिं अगरि तव्हां गूगल ड्राइव यूज़ करियो पिया, गूगल फोटोज़ यूज़ करियो पिया, ऐं जेको आहे सो इहे प्लेटफॉर्म्स फेसबुक, नेटफ्लिक्स, अगरि तव्हां इहे प्लेटफॉर्म्स यूज़ करियो पिया त इट मीन्स तव्हां क्लाउड यूज़ करियो पिया, पर किन किन माण्हुनि खे क्लाउड जे बारे में बिल्कुलु ख़बर ई कान्हे। उहे चीज़ूं जेके तव्हांजे पंहिंजे डिवाइस में न आहिनि पर उन्हनि खे तव्हां एक्सेस करे सघो पिया, उनखे असां क्लाउड कंप्यूटिंग चवंदासीं। ऐं जेको आहे सो क्लाउड कंप्यूटिंग में असां छा सिखंदासीं? असां क्लाउड कंप्यूटिंग जी पहिरीं बेसिक सिखंदासीं कि आहे छा, इन जा बेनिफिट्स छा आहिनि, इन में असांखे ॾाढी कॉस्ट सेविंग मिलंदी आहे, फ्लेक्सिबिलिटी मिलंदी आहे, स्केलेबिलिटी। इट मीन्स कि तव्हांखे जेतिरा बि कंप्यूटर्स तव्हां पंहिंजा ठाहे सघो था, नेटवर्क्स तव्हां ठाहे सघो था, स्टोरेज तव्हां जेको आहे पंहिंजी अपग्रेड करे सघो था। अलॻि अलॻि मॉडल्स आहिनि, डिप्लॉयमेंट्स जूं अलॻि अलॻि क़िस्म जूं टाइप्स आहिनि कि तव्हांखे डिप्लॉयमेंट जी कहिड़ी टाइप्स खपनि, त उहे जेके आहिनि से असां हिन में प्रोवाइड कंदा आहियूं। अलॻि अलॻि प्लेटफॉर्म्स आहिनि, सभिनीनि खां पहिरीं जेको फर्स्ट यूज़ थियण वारो आहे उहो आहे AWS, दैट इज़ Amazon वेब सर्विसेस। सेकेंड नंबर ते अचे थो माइक्रोसॉफ्ट अज्योर। माइक्रोसॉफ्ट बि इहो सर्विस क्लाउड जी ॾिए थो, ऐं गूगल क्लाउड प्लेटफॉर्म GCP जंहिंखे असां चवंदा आहियूं। असल में छा आहे कि प्रोडक्ट एंड सर्विसिस सभिनीनि जूं हिकु जहिड़ियूं ई आहिनि, पर जेके आहिनि से प्रोडक्ट एंड सर्विसिस सभिनीनि जूं हिकु ई जहिड़ियूं आहिनि, पर प्लेटफॉर्म्स चेंज आहिनि। सभिनीनि में सभु शयूं साॻियूं आहिनि, बसि नेम्स डिफरेंट हूंदा, सर्विसिस साॻियूं हूंदियूं। ऐं असांखे हिन में लिनक्स इलाही ज़रूरी आहे जेको असां सिखंदासीं हिन में, ऐं विंडोज़ ते बि इहो कमु थी सघे थो, पर मोस्टली जेके कंपनीज़ आहिनि से लिनक्स खां ई स्टार्ट वठंदियूं आहिनि। डॉकर्स एंड टेराफॉर्म बि आहे हिन में, जेको असांखे ऑटोमेशन टूल अॼुकल्ह इलाही ज़रूरी आहे, छो कि मैनुअली हर कमु नथो थी सघे। सो असां हिन में इहो सभु कुझु सिखंदासीं। ऐं हा, गॾु में इहो ॿुधाईंदी हलां कि क्लाउड कंप्यूटिंग जी तरफ़ मुंहिंजो इंट्रस्ट कीअं वधियो। सभिनीनि खां पहिरीं आउं उडार में ई स्टूडेंट रही आहियां, ऐं इते ई मूं इहो कोर्स कयो, ऐं इतां ई मुंहिंजो इंट्रस्ट इलाही ज़्यादा वधियो, ऐं इतां ई मूं स्टार्ट पढ़तो। बाक़ी आउं सभु कुझु पोइ क्लास में इंशाल्लाह सम्झाईंदसि। हेलो जी मैडम, प्लीज कंटिन्यू। सर, मूं करे वरितो, बसि मूं सॼो ॿुधाए छॾियो, इनशाला आउं वधीक क्लास में ई ॿुधाईंदसि। ऑलराइट, थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। आई होप त जेके बि क्लाउड वारा स्टूडेंट या मशीन लर्निंग वारा स्टूडेंट्स आहिनि उन्हनि खे आइडिया थी वियो हूंदो छा आहे ऐं छा सिखण वारा आहियो। ऐं बेसिकली अगरि जेकॾहिं इमर्जिंग स्किल्स जी ॻाल्हि कजे त क्लाउड कंप्यूटिंग एंड मशीन लर्निंग इज़ वन ऑफ देम, आर वन ऑफ देम। सो अच्छा जी, नेक्स्ट आउं इनवाइट कंदुसि सर अमृत कुमार के। सर तव्हां अवेलेबल आहियो? प्लीज तव्हांखे जी तव्हांखे आउं को होस्ट करियां थो सर, ओवर टू यू। अस्सलाम वालेकुम, उम्मीद है तव्हां सभु खैरियत सां हूंदा। बेसिकली आउं या अमृत कुमार
एंड बिलोंग्स कयां थो थरपारकर सां डिस्ट्रिक्ट सां एंड हींअर फ़िलहाल मां हैदराबाद में रहाइश आहे मुंहिंजी। सो हिन उधार प्लेटफॉर्म ते सनायाब जो वॾो थोराइतो आहियां जो मूंखे हिते अपॉर्चुनिटी मिली आहे एंड हिते आउं ट्रेनर आहियां एज़ अ ग्राफिक डिज़ाइन ट्रेनर आहियां। हाँ यानी क्लास में है सब्र करो ना। हाँ ओके ओके क्लास ओवर थे मचा दो। ओके ओके सो बैच एक्स में तव्हां सभिनीनि जो वेलकम एंड हिन कोर्स में तव्हां जेको सिखंदो उहो ग्राफिक डिज़ाइनिंग सिखंदो। जीअं ग्राफिक डिज़ाइन हूंदी छा आहे बेसिक थोरो सो कॉन्सेप्ट आहे उहो तव्हांखे ॿुधायां थो। जीअं तव्हां रोज़मर्रा में तव्हां डेली लाइफ में तव्हां ॾिसंदा आहियो त उते का न का तव्हांखे डिज़ाइन ज़रूरु नज़र ईंदी हूंदी। चाहे तव्हां चिप्स खाईंदा आहियो त उन चिप्स तव्हांखे डिज़ाइन नज़र ईंदी आहे या फिर तव्हां कोई बि टॉफ़ी खाईंदा आहियो त उते बि तव्हांखे डिज़ाइन नज़र ईंदी आहे। सो अगरि तव्हां कंहिं बि शॉप ते वेंदा आहियो त ॿाहिरि तव्हांखे हिकिड़ी बोर्ड नज़र ईंदो आहे उते बि तव्हांखे डिज़ाइन नज़र ईंदी आहे। सो मतिलबु चवण जो इहो त दुनिया में डेली लाइफ में डिज़ाइन जो एतिरो रोल आहे जेको तव्हांजी सोच खां मथे आहे। इट मीन्स कि जिथे बि तव्हां वेंदो ऐं जिथे बि तव्हां ॾिसंदो उते तव्हांजो कॉन्सेप्ट डिज़ाइन ई नज़र ईंदी आहे। सो हिन ई इहा जेका स्किल आहे एंड इहा जेका डिज़ाइन वारी स्किल आहे उहा हिन ई दौर में एतिरी ट्रेंड ते आहे जंहिंखे सभिनीनि खे ज़रूरत हूंदी आहे डिज़ाइन जी। कीअं ज़रूरत हूंदी आहे डिज़ाइन जी? जीअं त कोई बि नओं बिज़नेस खोले थो या का बि कंपनी आहे या का बि इंडस्ट्री आहे उन्हनि खे डिज़ाइनर जी ज़रूरत हूंदी आहे। छो ज़रूरत हूंदी आहे डिज़ाइनर जी? त बेसिकली त उहे पंहिंजा पोस्ट डिज़ाइन कराईंदा आहिनि, सोशल मीडिया ते प्रिंट कढाईंदा आहिनि या फिर किथे एडवर्टाइज़ कराईंदा आहिनि या मैगज़ीन छपाईंदा आहिनि या केरु बि पंहिंजी बुक ठाराईंदो आहे त सो उन त उते उन्हनि खे डिज़ाइन जी ज़रूरत पवंदी आहे। सो हिते जेके तव्हां सोचे सघो था त डिज़ाइन जी एतिरी डिमांड आहे मार्केट में त हिते पाण वटि हिकिड़े त जॉब्स जाम आहिनि डिज़ाइनिंग जूं एंड सेकेंड थिंग कि एज़ अ फ्रीलांसर बेसिकली छा हूंदो आहे कि तव्हां ख़ुदि मुख़्तियार तव्हां पाण आहियो ऐं क्लाइंट तव्हां पाण वटि ईंदा ऐं जॉब्स बि तव्हां पाण खणंदा ऐं इन खां बाद में उन्हनि जो कमु करे तव्हां उन्हनि खे ॾींदा डिज़ाइन ऐं तव्हांखे उन्हनि जा पैसा मिलंदा। सो इहो आहे ऐं हिन कोर्स में इनशाला के हिकिड़ो पूरो ग्रुप ठहियलु आहे जंहिंमें टिकटॉक मोनिटाइज़ेशन आहे एंड यूट्यूब ऑटोमेशन आहे, मोनिटाइज़ेशन आहे ऐं उन खां बाद में वेब डिज़ाइनिंग बि आहे, ग्राफिक डिज़ाइनिंग बि आहे, एसईओ बि आहे। सो इन जो थोरो सो कॉन्सेप्ट तव्हांखे इहो बि ॾेई छॾियां त डिजिटल में इन जो कीअं रोल प्ले थिए थो। सो तव्हां टिकटॉक मोनिटाइज़ेशन तव्हां करणु चाहियो था त बेसिकली हुते छा हूंदो आहे त टिकटॉक ते तव्हांखे वीडियो अपलोड करणी पवंदी, उन खां बाद में तव्हांजो अकाउंट मोनिटाइज़ थींदो आहे। उन खां बाद में छा हूंदो आहे कि टिकटॉक ते जॾहिं तव्हां वीडियो अपलोड कंदा आहियो त उन जे लाइ तव्हांखे पहिरीं ग्राफिक्स जी ज़रूरत हूंदी आहे। ग्राफिक्स छा हूंदो आहे कि इमेज तस्वीर जी ज़रूरत हूंदी आहे, उहो डिज़ाइन कराइणी पवंदी आहे। सो AI जो दौर इलाही हले थो पियो तो त छा आहे त डिज़ाइन जेका आहे तव्हां AI खां बि जनरेट कराए सघो था पिया। सो ग्राफिक डिज़ाइनिंग में जेका तव्हां ग्राफिक ठाहींदा उन खां बाद में AI खां तव्हां हुनजी वीडियो खे जेको आहे तव्हां 10 सेकेंड जी जेका आहिनि क्लिप तव्हां ठाराईंदा उन खां तव्हां एड करे त यूट्यूब ते जेको या फेसबुक ते या फिर टिकटॉक ते तव्हां हुनजो वीडियो अपलोड कंदा ऐं हुनजी मोनिटाइज़ कराईंदा। इट मीन्स का बेसिकली स्टार्ट किथां खां थी आहे कि डिज़ाइन खां। त बेसिकली तव्हां वटि डिज़ाइन हुजणु लाज़मी आहे। फॉर सपोज़ अगरि वीडियो एडिटिंग आहे त वीडियो एडिट करे थो पियो, हाणे वीडियो एडिट करण जे लाइ बि उन्हनि खे डिज़ाइन जी त ज़रूरत हूंदी। कीअं ज़रूरत हूंदी कि बेसिकली कि वीडियो जॾहिं एडिट कंदो त उन वीडियो जे लाइ उन्हनि खे कुझु ग्राफिक्स जी ज़रूरत हूंदी आहे या एसेट जी ज़रूरत हूंदी आहे या मटीरियल तव्हां हुनखे चओ न कि उन जी ज़रूरत हूंदी कि वीडियो खे कंहिंमें एडिट करे। त कुझु अहिड़ियूं निशिज़ आहिनि या कैटेगरीज़ तव्हां उन्हनि खे चयो कि कुझु अहिड़ियूं कैटेगरीज़ आहिनि त जंहिंमें जेके ग्राफिक्स खे एड करे त वीडियो खे एडिट कंदा आहिनि। एंड ॿियो अचे थो पे डिजिटल मार्केटिंग आहे। तव्हां डिजिटल मार्केटिंग में ग्राफिक डिज़ाइन जो कहिड़ो रोल आहे? उहो त ईअं ई आहे त तव्हां बसि कंहिंजो अकाउंट खे तव्हां सोशल मीडिया एड्स जे तव्हां थ्रू हलाईंदा
लेकिन हिते इहो कॉन्सेप्ट आहे कि एड कंहिं ते हलाईंदा आहिनि, एड बेसिकली वीडियो ते या फिर कंहिं ते पोस्ट ते या फिर ग्राफिक ते हलाईंदा आहिनि। सो हाणे छा आहे कि जेको बि बिज़नेस आहे या कहिड़ो बि पेज आहे उन ते का पोस्ट लॻंदी, उन पोस्ट उहा कहिड़ी हूंदी, उहा पोस्ट बि हिकिड़ी ग्राफिक वारी ठहियलु हूंदी न। त उहा जॾहिं ग्राफिक वारी ठहंदी त हू ई अॻियां उनखे डिजिटल मार्केटिंग या SEO कराईंदा। हाणे अचे थो वेब डिज़ाइनिंग में, त हाणे वेब डिज़ाइनिंग में ग्राफिक डिज़ाइन जो कहिड़ो रोल आहे कि ग्राफिक डिज़ाइन जो रोल ईअं आहे त वेबसाइट ठाहींदा आहिनि। हाणे त वेबसाइट जॾहिं ठाहींदा आहिनि त उन्हनि खे त ग्राफिक्स जी ज़रूरत हूंदी आहे, लाइक हो कहिड़ी शयूं प्रोवाइड करनि था, सर्विसिस ॾियनि था। त जॾहिं जेका सर्विसिस ॾियनि था त उन्हनि में ग्राफिक्स जी ज़रूरत आहे। त इट मीन्स के वेब डिज़ाइनिंग में बि त ग्राफिक डिज़ाइनिंग अचे थी। यूट्यूब, फेसबुक ऐं टिकटॉक मोनिटाइजेशन में ग्राफिक जी ज़रूरत पए थी। वीडियो एडिटिंग में ग्राफिक डिज़ाइन जी ज़रूरत पए थी। एंड लाइक नाउ क्लाउड जो त एतिरो रोल न आहे, लेकिन काफ़ी जेके अहिड़ियूं निशिस आहिनि जंहिंमें ग्राफिक डिज़ाइन जी स्टार्ट आहे। मतिलबु त तव्हां ईअं चई सघो था त हर नीश या हर कैटेगरी या हर स्किल में बैकबोन जेका आहे ग्राफिक डिज़ाइन आहे। त ग्राफिक डिज़ाइन जेका हूंदी त ही उहो अॻिते वधाए सघे थो। अगरि डिज़ाइन हाणे उहा आहे त स्किल हिन जी डिमांड एतिरी आहे जेको तव्हांजी सोच खां बि मथे आहे कि डे बाय डे जेको आहे त डिज़ाइनर थींदो थो वञे, उहे स्किल सिखनि था पिया। सो इहो तव्हां वटि हिकिड़ो वॾे में वॾी अपॉर्चुनिटी आहे जेका डिज़ाइनिंग तव्हां सिखो था पंहिंजी मादरी ज़बान में सिखो था। जीअं त तव्हां सिंधी में ग्राफिक डिज़ाइन सिखो था। सो इंशाअल्लाह कि हिन कोर्स में ग्राफिक डिज़ाइन पाण सिखंदासीं कि कहिड़े तरीक़े सां पाण पोस्ट डिज़ाइन करे सघूं था, त कहिड़े तरीक़े सां पाण उन जी कलर वग़ैरह ठाहे सघूं था, उन ते पाण कहिड़े तरीक़े सां टाइपोग्राफी मीन्स कि तव्हां उते लिखत कहिड़े तरीक़े सां तव्हां उन ते लिखी करे सघो था। ऐं उन खां बाद में तव्हां उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां बैलेंस करे सघो जेको सुठो लॻे पाण खे, ऐं जेको ॾिसण वारो हुजे उहो पहिरीं नज़र में उनखे वणी वञे ऐं उहो तव्हांखे हायर बि करे सघे। एंड उन खां बाद में पाण इंशाअल्लाह पोर्टफोलियो ते बिल्ड कंदासीं। अगरि तव्हां किथे जॉब लाइ अप्लाई कंदा, कंहिं इंडस्ट्री में तव्हां अप्लाई कंदा या फ्रीलांसिंग तव्हां कंदा, त उन फ्रीलांसिंग में तव्हांजो पंहिंजो वर्क हुजे, कमु हुजे, ऐं उहो कमु कीअं थींदो तव्हां इंशाअल्लाह असाइनमेंट्स तव्हांखे मिलंदियूं ऐं उन ते तव्हां प्रैक्टिस कंदो। प्रैक्टिस सां तव्हांजी जेके असाइनमेंट्स हूंदियूं उहो तव्हांजो इंशाअल्लाह पोर्टफोलियो बिल्ड थींदो। उन खां बाद में तव्हांजी प्रोफाइल्स वग़ैरह ठहंदियूं ऐं तव्हां पंहिंजो कमु वग़ैरह ॾेखारींदा इंशाअल्लाह। त हिकु तव्हां फ्रीलांसिंग जे थ्रू ग्राफिक डिज़ाइन स्किल खे तव्हां सेल कंदा, मतिलबु कि स्किल तव्हां पंहिंजो कमु करे उन्हनि खे ॾींदा ऐं तव्हां पंहिंजो इंशाअल्लाह अर्निंग स्टार्ट कंदा। थैंक यू। थैंक यू सो मच सर, थैंक यू सो मच। आई होप त सभिनी खे ॻाल्हि सम्झ में आई हूंदी त हिन फास्ट ट्रैक जो मक़सदु छा आहे, कहिड़ी तरीक़े सां तव्हां वेंदो। ऑब्वियसली पोइ बि काफ़ी क्वेश्चन तव्हांजे ज़हन में ईंदा आहिनि, सो तव्हां उन ग्रुप में उन क्लास जे अंदरि तव्हां पोइ बि विझी सघो था, न त लास्ट में Q&A जो सेशन थींदो क्वेश्चन आंसर्स जो, तव्हां हुन में विझी सघो था। अच्छा जी, नेक्स्ट आहिनि सर बिलावल, उन्हनि खे दावत ॾींदसि त उहे अचनि ऐं पंहिंजे बारे में बि ॿुधाइनि ऐं ऑब्वियसली वीडियो एडिटिंग जे बारे में बि ॿुधाइनि, ताकी तव्हांखे आइडिया थिए त तव्हां केॾांहुं वञो पिया ऐं तव्हां कंहिंजे हथनि में। ऑलराइट, टू यू। अस्सलाम वालेकुम एवरीवन। आवाज़ क्लियर है सर? जी, ऑल गुड। सो सब खां पहिरियां त तव्हां सभिनी खे वेलकम उडार जे बैच एक्स में। ऐं ही बैच इंशाल्लाह थोरो डिफरेंट आहे, थोरो हिकिड़ो मिक्सचर ऑफ डिफरेंट स्किल्स आहे सेट जेके आहिनि गॾाए करे सर वारनि हिकिड़ो तमामु बहितरीनु इनिशिएटिव खयो आहे। सो माई सेल्फ बिलावल महर फ्रॉम सांगड़ एंड मां हिकु फुल टाइम वीडियो एडिटर आहियां एंड ग्राफिक डिज़ाइनर एज़ वेल। सो मां हिकिड़ी कंपनी में जॉब पियो कयां, UAE बेस्ड कंपनी में, रिमोट जॉब प्लस फ्रीलांस प्रोजेक्ट्स फ्रॉम फाइवर अपवर्क एंड here and there. सो टाइम न वेस्ट कंदुमि, जो सिधो टू द पॉइंट ॻाल्हि कंदासीं, मुद्दे जी ॻाल्हि कंदासीं त वीडियो एडिटिंग ज़रूरी छो आहे बेसिकली। सो वीडियो एडिटिंग खे असां मर्ज कयो आहे हेल यूट्यूब ऑटोमेशन में। बेसिकली यूट्यूब ऑटोमेशन जो थोरो तव्हांखे मां ओवरव्यू ॾेई छॾियां त जेका AI आयो आहे 2020 खां पोइ जेको बूम आहे इंडस्ट्री में AI जो, हुन खां पोइ
जेको यूट्यूब ते ऑटोमेट मतलब AI जी वीडियोस तमाम वायरल थियनि थियूं, शॉर्ट्स खां वठी लॉन्ग फॉर्म कंटेंट जेको आहे हर जगह ते AI आहे। तव्हां स्क्रिप्ट ॾिसंदो उहा AI जी रिटर्न आहे, तव्हां वॉइस ओवर जेको ॿुधंदो, म्यूज़िक ॿुधंदो, SFX साउंड डिज़ाइन ॿुधंदो, त उहे सभई जेके आहिनि उहे AI जी हेल्प सां कया वञनि था, या उनमें कंहिं न कंहिं हद तक जेका AI आहे हू इन्वॉल्व आहे। सो वीडियो एडिटिंग में बि AI जो जेको आहे न तमामु घणो जेको हींअर रोल वधी वियो आहे, ऐं मां चवां थो त वीडियो ई फ्यूचर आहे, वीडियो एडिटिंग इज़ फ्यूचर। ऐं जेको वीडियो जेको AI खां पोइ जेको वीडियो जी गेम आहे न हू कंप्लीटली चेंज थी वई आहे। यूट्यूब ऑटोमेशन में वीडियो एडिटिंग छो ज़रूरी आहे, हिन ते बि थोरो पाण ॻाल्हि कंदासीं, लेकिन मां तव्हांखे पहिरियां थोरो ओवरव्यू ॾियां त हिन कोर्स में असां छा कवर कंदासीं। बेसिकली हिकु शॉर्ट कोर्स आहे, तव्हां यूट्यूब ऑटोमेशन खां पोइ तव्हां वीडियो एडिटिंग जा फंडामेंटल्स जेके बेसिक फंडामेंटल्स हूंदा आहिनि लाइक सॉफ्टवेयर NLPs, प्रीमियर प्रो, कैपकट या डेविंची रिज़ॉल्व, जेतिरा बि इंडस्ट्री जा स्टैंडर्ड जेके सॉफ्टवेयर आहिनि तव्हां उहे सिखंदव। ऐं हुन खां पोइ असां पेसिंग में असां वीडियो एडिटिंग जी डिफरेंट टेक्निक्स ते ॻाल्हि कंदासीं, कट्स ते, पोइ साउंड डिज़ाइन ते, ऐं जेको आहे पोइ पाण हिकिड़ो फुल टाइम प्रोजेक्ट कंदासीं। सो इहो विदिन 2 वीक्स में मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी त असां जेको स्टार्ट वठूं द डे फर्स्ट खां असांजी क्लास खां। सो असां हिकिड़े प्रोजेक्ट ते हैंड्स ऑन एक्सपीरियंस कंदा हलंदासीं डिफरेंट तरीक़े सां। हिन में असां लॉन्ग फॉर्म कंटेंट बि एडिट कंदासीं, लाइक डॉक्यूमेंट्रीज़ ऐं वॾियूं शयूं जेके लॉन्ग फॉर्म वीडियोज़ आहिनि, जेके यूट्यूब ऑटोमेशन में बैकबोन जंहिंखे चइजे, उहे लॉन्ग फॉर्म वीडियोज़। ऐं उनखां अलावा जेको यूट्यूब शॉर्ट्स, टिकटॉक, फेसबुक रील्स वग़ैरह, इंस्टाग्राम रील्स, इहे रील जेको शॉर्ट कंटेंट आहे उहो बि एडिट कंदासीं। ऐं इंशाल्लाह पोर्टफोलियो ते ज़रूरु तव्हांखे टिप्स मिलंदियूं। हुनखां अलावा तव्हांखे क्लाइंट सां कीअं डील कजे एज़ अ वीडियो एडिटर। तव्हां हीअं सम्झो त तव्हां हिकु जेको आहे हिकिड़ो यूट्यूब ऑटोमेशन सां गॾु गॾु हिकिड़ो फ्री में कोर्स पिया सघो वीडियो एडिटिंग जो, जंहिंखे अव्हां सही तरीक़े सां अगरि इस्तेमालु कंदव त तव्हां एज़ मतिलबु हिकु फुल टाइम वीडियो एडिटर बि ज्वाइन करे सघो था। सिर्फ़ु तव्हां पंहिंजे लाइ ऑटोमेशन नथा करे सघो हिन कोर्स खां पोइ, इंशाल्लाह मां इहो चई सघंदुमि त तव्हां क्लाइंट्स खे बि पंहिंजो ऑटोमेशन जूं सर्विसिस प्रोवाइड करे हुन मां तमामु सुठो मतिलबु अर्न करे सघो था। ऐं हिन कोर्स में ऑब्वियसली छो त इहो यूट्यूब ऑटोमेशन आहे, ऐं ऑटोमेशन जो मतिलबु इहो हूंदो आहे त AI जी मदद सां शयुनि खे ऑटोमेट करणु। सो असां वीडियो में बि डिफरेंट AI मॉडल्स जेके इन टाइम ट्रेंडिंग में आहिनि, जेके वीडियो जनरेशन या इमेज जनरेशन या साउंड जनरेशन जे लाइ यूज़ थियनि था, लाइक लूमा लैब्स या वरी ड्रीम मशीन, क्लिंग AI, रनवे ML, Gen 4, जेके बि सोरा, जेके बि वॾा वॾा फीमेल जेके मॉडल्स आहिनि जेके इन टाइम ट्रेंड कनि पिया, हुन सां असां डिफरेंट टाइप जो कंटेंट कीअं मतिलबु कि रेडी कराईंदासीं, ऐं हुनखे असां पंहिंजे सॉफ्टवेयर्स में जेके असांजा एडिटिंग सॉफ्टवेयर्स आहिनि हुन में हिकिड़ी स्टोरी टेलिंग, हुनखे हिकिड़ी स्टोरी में बिल्ड करे कीअं असां जेके आहिनि हुनखे रेडी करे सघूं था। सो AI खां पोइ जेको वीडियो एडिटिंग आहे हू बिल्कुलु यकसरी चेंज थी चुकी आहे। ग्राफिक डिज़ाइनर बि अॼुकल्ह हिकिड़ी कंपनी खे ग्राफिक डिज़ाइनर बि खपे थो, हुनखे वीडियो एडिटर बि खपे थो, हिकु कंप्लीट पैकेज, हिकु कंप्लीट कॉम्बो खपे थो बेसिकली। सो मुंहिंजी तरफ़ खां इहो ई आहे, इंशाल्लाह तव्हां सां क्लास में मिलंदासीं। ऐं जेको डे फर्स्ट खां ई मुंहिंजी कोशिशि हूंदी त तव्हांखे जेको आहे डे फर्स्ट में ई तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अची वञे त असांखे वञिणो कहिड़ी तरफ़ आहे, असांजो जेको डायरेक्शन आहे उहो आहे कहिड़ी तरफ़। सो दैट्स ऑल फ्रॉम मी। थैंक यू सो मच सर नायब। Thank you so much. Well explained. And I hope the some of the students are learning to be idea थी वियो हूंदो त हू छा सिखण वारा आहिनि। Thank you so much. अच्छा असां वटि next आहिनि सर अमजद, ऐं I hope त काफ़ी उनखे सुञाणंदा बि हूंदा। Previously Facebook and TikTok monetization में भी ट्रेनर रहिया आहिनि। Over to you, sir Amjad. जी सर, अस्सलाम वालेकुम। मम्मी तो वालेकुम सर सलाम। सर आवाज़ क्लियर अचे पियो मुंहिंजो? All good, all clear. जी, सभ खां पहिरियां त मां खे इंट्रोडक्शन कराईंदुमि त मुंहिंजो नालो अमजद अली आहे ऐं आउं बाइकास्ट मगर आहियां, घोटकी खां मां बिलोंग कयां थो पियो। ऐं प्रीवियस जेको आहे सो उॾार जी मुंहिंजे ख्याल में 9th बैच में आउं टिकटॉक मोनेटाइजेशन ऐं यूट्यूब मोनेटाइजेशन ते ट्रेनिंग ॾिनी हुई, जिन में असांजा काफ़ी दोस्त कामयाब भी विया, कुछ फेसबुक ते, कुछ टिकटॉक ते। ऐं मुंहिंजो कमु जस्ट टिकटॉक मोनेटाइजेशन, फेसबुक मोनेटाइजेशन ऐं यूट्यूब ऑटोमेशन ते आहे। ऐं इंशाअल्लाह ताला आउं सर बिलावल महर सां यूट्यूब ऑटोमेशन ते असां गॾु हूंदुसि।
सब खां पहिरियां मां अव्हांखे ॿुधायां त यूट्यूब ऑटोमेशन आहे छा ऐं यूट्यूब ऑटोमेशन ते माण्हू केतिरो अर्न करे रहिया आहिनि, अव्हां कीअं अर्न कंदो। यूट्यूब ऑटोमेशन हिकु अहिड़ी फील्ड आहे जंहिंमें अव्हां पंहिंजी फेस खे बिना फेस शो करे मतिलबु तव्हां जेका लखें रुपया पर मंथ कमाए सघो था पिया। यूट्यूब ऑटोमेशन लाइ तव्हां वटि छा हुजणु घुरिजे, हिकु अव्हांखे चैट जीपीटी या खणी चइजे AI ते हिकिड़ी सुठी ग्रिप हुजे जंहिंमें अव्हां प्रॉम्प्ट इंजीनियरिंग, उन खां अलावा अव्हां जेका चैट जीपीटी मदद सां नीश रिसर्च, नीश फाइंडिंग ऐं जेका आइडियाज़, उन खां अलावा जेको आहे सो त उन खां ॿियो जेको गॾो गॾु जेको तव्हां वटि स्किल हुजे उहा वीडियो एडिटिंग जी हुजे। वीडियो एडिटिंग मुंहिंजी नज़र में हिन वक़्तु सभ खां बेस्ट में बेस्ट स्किल जेका आहे, जेका न चेंज थींदड़, जंहिंखे AI बि कंपेयर नथी करे सघे, उहा वीडियो एडिटिंग आहे। छाजे करे वीडियो एडिटिंग जेतिरी अव्हांजी जेका लेवल जी हूंदी ओतिरो वधीक चांसिस आहिनि अव्हांजा अर्न करण जा। न रुगो यूट्यूब ऑटोमेशन, फेसबुक ऐं टिकटॉक मोनेटाइजेशन, बल्कि अव्हां पंहिंजी सर्विस ॾेई करे पाकिस्तान में वेही अव्हां दुनिया जे कंहिं बि कुंड में पंहिंजी वीडियो एडिटिंग जी जेको आहे सो सर्विस ॾेई करे अव्हां लखें रुपया पर मंथ कमाए सघो था पिया। ऐं जेके बि मुंहिंजे ख्याल में हिकिड़ा प्रो लेवल ते वीडियो एडिटर्स आहिनि उहे कामयाबी आहिनि। उन्हनि मां मां सम्झां थो को चंद माण्हू जिन महिनत न कई हूंदी या जिन खे कमाइण जो शौक़ु न हूंदो, उहे नाकाम विया हूंदा। वीडियो एडिटिंग एतिरी बहितरीनु स्किल आहे ऐं माई फेवरेट स्किल आहे उहा। ऐं इहो इन जे लाइ अव्हांखे जेकॾहिं वीडियो एडिटिंग अचे थी पई त अव्हांखे यूट्यूब ऑटोमेशन, फेसबुक ऐं टिकटॉक ते लाज़मी अचणु घुरिजे। यूट्यूब ऑटोमेशन में असां कंदा छा आहियूं, असां छा कंदा आहियूं त असां चैट जीपीटी, हालांकि अॻे त 2022 खां पहिरियां यूट्यूब ऑटोमेशन एतिरी डिफिकल्ट हुई जो असांजा जेके छोकिरा हूंदा, नौजवान, सॼी राति सॼो ॾींहुं महिनत करे हिकिड़ी स्टोरी बिल्ड कंदा हुआ। उन खां पोइ उनखे वीडियो में कन्वर्ट करे उन खां पोइ वरी यूट्यूब जेको आहे सो SEO जी रिसर्च कंदा हुआ, टेक्स्ट जी, डिस्क्रिप्शन जी, टाइटल जी, ऐं उन खां अलावा थंबनेल वग़ैरह जी। उन खां पोइ वञी करे 3 या 5 या 8 ॾींहंनि खां पोइ हिकिड़ो वीडियो अपलोड कंदा हुआ। हाणे त जॾहिं खां AI अची वई आहे असां वटि यूट्यूब ऑटोमेशन एतिरी आसान थी वई आहे, एतिरी आसान थी वई आहे, मां तव्हांखे छा ॿुधायां। जेको कमु 8 कलाकनि में थींदो उहो हाणे 1 कलाक में करे सघो था पिया, एतिरो फ़र्क़ु थी वियो आहे। सो यूट्यूब ऑटोमेशन हिकु तमामु बहितरीनु फील्ड आहे ऐं इहा वाहिद फील्ड आहे यूट्यूब ऑटोमेशन, फेसबुक ऐं टिकटॉक, जेका अव्हांखे तमामु घटि अरसे में तमामु घणी अर्निंग ॾियण जा चांस ॾेई सघे थी जेकर अव्हां महिनत कंदो। असां पाण सिखंदासीं यूट्यूब ऑटोमेशन में, मां सर बिलावल मालिक साहब सां गॾु हूंदुसि। सभ खां पहिरियों त अकाउंट कीअं क्रिएट कजे, यूट्यूब जो चैनल कीअं क्रिएट कजे ऐं उनजी कहिड़ी बेसिक सेटिंग्स हूंदियूं जिन सां जेका अव्हांजो अकाउंट जेको आहे ग्रो करण जा चांसिस ज़्यादा हूंदा। उन खां पोइ वीडियो कीअं एडिट कजे ऐं निश कीअं रिसर्च कजे, कहिड़ी निश ज़्यादा अर्निंग ॾिए थी पई, ऐं जेका ऑडियंस टारगेट कीअं कजे। छा आहे न, पाकिस्तान में ॾिसो न RPM जेको रेट पर माइल हूंदो आहे, जेको पाकिस्तान में इन्वेस्टर्स जेके हूंदा आहिनि न डिजिटल मार्केटिंग जे लिहाज़ खां ॾिठो वञे, मतिलबु फेसबुक ते, टिकटॉक ते, यूट्यूब ते इन्वेस्टर्स घटि आहिनि। इहे जेके अॼु जा जेके नौजवान, मां सम्झां थो पियो जेके 90s खां पोइ जेके आया आहिनि नौजवान, उहे ई जस्ट जेको आहे फेसबुक, यूट्यूब ऐं टिकटॉक एड्स जी तरफ़ आया आहिनि। तंहिंजे करे पाकिस्तान में कुझु न कुझु जेको आहे मतिलबु यूट्यूब वारनि अर्निंग हाई करे छॾियो था बनस्बत ॿियनि पाकिस्तान जे ॿियनि मुल्कनि में तमामु घणी अर्निंग आहे। छा करे इन्वेस्टर्स ज़्यादा हूंदा आहिनि, एडवर्टाइज़र ज़्यादा हूंदा आहिनि डिजिटल जेको आहे चइजे वर्ल्ड में, फेसबुक ते, यूट्यूब ते, टिकटॉक ते या कंहिं बि सोशल मीडिया एप्लीकेशन ते। पोइ उहो अव्हांखे करिणो छा आहे त सभ खां पहिरियों असां अव्हांखे सेखारींदासीं त अव्हां जेको आहे सो त निश कीअं रिसर्च कंदो, तव्हांखे कहिड़ी निश बहितरीनु रहंदी ऐं अव्हां कहिड़ी निश में कमु करे सघो था। निश छा हूंदी आहे, टॉपिक हूंदो आहे हिकिड़ो वीडियो जो, जीअं डॉक्यूमेंट्री थी वई, या जीअं खणी चइजे त व्लॉगिंग थी वई, या खणी चइजे टेक्नोलॉजी थी वई, या अहिड़े नमूने मतिलबु त न्यूज़ थी वई। हिकु निशिस आहिनि त पाण रिसर्च कंदासीं त कहिड़ी निश ते ज़्यादा अर्निंग आहे ऐं उन निश ते असांखे कमु कीअं करणु घुरिजे, निश रिसर्च कीअं करे, AI जी मदद सां असां टिकटॉक, यूट्यूब, फेसबुक ते जेको आहे कंटेंट कीअं क्रिएट करे सघूं था पिया। ऐं सभ खां बहितरीनु जेको असांजो जेको सेशन थींदो न उहो यूट्यूब शॉर्ट्स जो थींदो। छो त यूट्यूब शॉर्ट्स खे इस्तेमालु करे टिकटॉक, फेसबुक ऐं यूट्यूब तव्हां महिनत हिकिड़े वीडियो ते कंदो पर 3 डिफरेंट प्लेटफॉर्म सां अर्निंग कंदो। उहो अव्हांखे सेखारींदो AI जी मदद सां अव्हां जेको आहे सो त ट्रेंडिंग जेको आहे सो त टॉपिक खे फॉलो करे कीअं जल्द खां जल्द पंहिंजे शॉर्ट्स वायरल करे सघो था पिया, कहिड़ी स्ट्रेटजीज़ हूंदियूं आहिनि, कहिड़े टाइम जेका वीडियो अपलोड कजे, वीडियो में कहिड़ी सेटिंग्स हुजनि, वीडियो में हुक कीअं क्रिएट कजे, वीडियो में जेका इंट्रो कीअं ॾिजे, वीडियो में आउट्रो कीअं ॾिजे। इहे सॼियूं जेके सिस्टम आहिनि जेके बि यूट्यूब ते, फेसबुक ते, टिकटॉक ते असां अव्हांखे सेखारींदासीं। जेको पंहिंजी बैच जेको आहे 10 थींदी ऐं उन खां अलावा मां अव्हांखे सेखारींदुमि पाकिस्तान में वेही अव्हां टिकटॉक तां अर्निंग कीअं करे सघो था पिया। हालांकि मां सम्झां थो पियो त 99% माण्हू डेली जेको आहे टिकटॉक यूज़ कंदा, जस्ट स्क्रॉल कंदा आहिनि ऐं जेको आहे मां ईअं सम्झंदो आहियां उहे जस्ट पंहिंजो वक़्तु ज़ाया कंदा आहिनि स्क्रॉल करे। छो त ॾिसो न, टिकटॉक हिकु अहिड़ी बहितरीनु जेका फील्ड आहे जंहिं ते अव्हां तमामु घटि अरसे में ऐं तमामु जल्दी जेको आहे सो त अर्निंग करे सघो था पिया। अलहमदिल्ला असां कयूं था पिया, असांजा शागिर्द कनि था पिया
ऐं टिकटॉक ते कॉपीराइट कंटेंट ते अर्निंग कीअं कजे, फेसबुक ते कॉपीराइट कंटेंट ते अर्निंग कीअं कजे, टिकटॉक ते एआई कंटेंट खे कीअं कंपेट कजे, टिकटॉक ते फेसबुक ते एआई कंटेंट कीअं खणी हलिजे, साॻियो ई कंटेंट तव्हां 3 डिफरेंट प्लेटफॉर्म्स ते कीअं यूज़ करे सघो था पिया, मुख़्तलिफ़ स्ट्रेटेजीज़ यूके यूएसए जा अकाउंट कीअं हैंडल कजनि, पाकिस्तान में वेही टिकटॉक ऐं फेसबुक ते अर्निंग कीअं जेको आहे कजे, इहे सभु कुझु मां खे ऐं असां गॾिजी करे बिलाल साहब आहे, आउं आहियां या को ॿियो मेंटोर थी सघे थो, जेके यूट्यूब ऑटोमेशन में आहिनि उहे असां सां गॾु हूंदा ऐं बाक़ाइदा तव्हांखे लेवल जी जेका ॼाण मिलंदी असांजे सेशन में, जंहिंमें असां टिकटॉक फेसबुक ऐं यूट्यूब ऑटो। सो इनशाला जेके सुवाल हाणे शायदि एक्सेस आहे कोन कंहिं वटि अध या हथ में मथे आहिनि घणनि जा, त उन्हनि खे असां जवाबु ॾेई सघूं, जेकॾहिं को मैसेज कंदो त असां रिप्लाई ॾेई सघूं था पिया, बाक़ी आहे त पंहिंजो जेको सेशन आहे उन में इनशाला तव्हां जी हर हिकु शइ क्लियर कंदासीं। ऐं असांजो जेको विजन हूंदो आहे न मेन, असांजो विजन इहो हूंदो आहे त असां टिकटॉक हुजे, यूट्यूब हुजे या फेसबुक हुजे, उन ते एतिरे ताईं असां साथ ॾींदासीं, मतिलबु सपोर्ट कंदासीं जेसि ताईं अर्निंग करणु स्टार्ट नथा कयो पिया। ॿी शइ असांजी जेका मेन शइ हूंदी आहे, मां को जस्ट ईअं न चवंदुसि अचो मुंहिंजी क्लास में मूंखां लेक्चर ॿुधो पोइ कमु न कयो, जेके बि असांजी पॉइंट बैच में गुज़री चुकी आहे उन में जेके माण्हू ईंदा आहिनि लेक्चर ॾिसण जे बावजूदि, सभु कुझु सम्झण जे बावजूदि कमु स्टार्ट न कंदा आहिनि, पंहिंजी जेको आहे परफॉर्मेंस न ॾेखारींदा आहिनि, असां उन्हनि खे किक आउट करे छॾींदा आहियूं ऐं उन वटि कोई बि क्लेम न हूंदो आहे, न फीस वापसि करण जो, न ई को असांजे ख़िलाफ़ु कंहिं बि क़िस्म जो, छो त असांजो हुन सां ॻाल्हाइणु हूंदो आहे। ईअं न आहे जो पाण वटि 50 स्टूडेंट हुजनि, मां 50 स्टूडेंट खे सेखारिया वरी मोकिल कामयाबु 5 थियनि पहुना वञी फील्ड में मुंहिंजी गिला थिए ऐं मार्केट में वञी करे असां मुंहिंजी त जेका यूट्यूब ऑटोमेशन आहे फर्स्ट टाइम जेका उॾार ते थिए थी पई, न त असां फेसबुक ते असांजा काफ़ी दोस्त आहिनि जिन खे असां बाक़ाइदगी सां जेको आहे यूट्यूब ऑटोमेशन सेखारी आहे, उहे कामयाब बि आहिनि, कमाइनि बि पिया ऐं हे तमामु हिकिड़ी बेस्ट अपॉर्चुनिटी आहे उॾार अव्हांखे सिंधी में ऐं जेको आहे सो त मां सम्झां थो पियो त तव्हांखे पूरी तव्हां डिजिटल दुनिया में हलिया वञो, फेसबुक ते हलिया वञो, तव्हांखे अहिड़ो को बि इदारो ईअं जेको आहे सो त अपॉर्चुनिटी कोन ॾींदो। पंजाब जा नौजवान जेके पाण लखे रुपया करोड़ रुपया कमाइनि था पिया यूट्यूब फेसबुक टिकटॉक था, उहे कॾहिं बि अव्हांखे पंहिंजी जेका स्ट्रेटेजी पंहिंजी नॉलेज शेयर कोन कंदा, आज़माए ॾिसो, कॾहिं बि कंहिंखे मैसेज करे ॾिसो। सो हे तमामु बेस्ट अपॉर्चुनिटी आहे, इन फील्ड में हलिया अचो, बहितरीन में बहितरीन फील्ड आहे मुंहिंजे लिहाज़ खां, कंटेंट क्रिएशन, वीडियो एडिटिंग। सो सर 1.5 साल इहो ई जेको आहे इंट्रोडक्शन है मुंहिंजो। थैंक यू सो मच तमामु ज़बरदस्त रहियो ऐं बेसिकली मूंखे ईअं पियो लॻे त हीउ हिकु कॉम्बो ठहियो आहे ऐं इन कॉम्बो मां स्पेशली फ़ाइदो सिर्फ़ु स्टूडेंट्स जो आहे ऐं मोर देन दिस त चाहियूं पिया त स्टूडेंट्स जेतिरो सुठो सिखी सघनि ओतिरो सिखनि, ही बेस्ट अपॉर्चुनिटी आहे तव्हांजे लाइ। लास्ट कल्ह जी ॻाल्हि आहे त सरम जॾहिं स्टूडेंट जी मैसेज आयो को $197 हुआ या $195 हुआ, आई एम नॉट श्योर, उन मैसेज आयो ऐं उनजो बाबा जेको उन फादर आहे उहो ॾाढो हिकिड़ो फ़ख्र सां मैसेज करे पियो त मुंहिंजे पुट ई कया आहिनि ऐं सरम जदी हेल्प सां ऐं टिकटॉक मोनेटाइज पंहिंजो अकाउंट कराए वियो आहे। तर मूंखे लॻी हुन में करेक्ट कजो 195 हुआ 197 ईअं कुझु हो। जी सर बिल्कुलु 198 हुया मुंहिंजे ख़्याल में। अच्छा 198 हुआ। सो $198 जी ॻाल्हि हले थी, ठीकु आहे। सो ॾिसो स्टार्ट 3 महीना पहिरीं था वठूं, 4 महीना था लॻनि, पर अल्टीमेटली ट्रेनर तव्हां सां गॾु आहे, तव्हांखे गाइड करे थो जेसि ताणी तव्हां अर्निंग नथा करियो। सो ही बेस्ट अपॉर्चुनिटी आहे, सुस्तियूं छॾियो, हाणे वक़्तु आहे कुझु करण जो। सो आई एम श्योर त तव्हां करे बि ईंदो, हिसण ई आयो, इंशाल्लाह अॻिते बि ईंदो। थैंक यू सो मच सर अमजद। नेक्स्ट असां वटि अवेलेबल आहिनि सर मोहम्मद रफ़ी ऐं उन्हनि खे इनवाइट कंदसि त उहे अचनि ऐं रिगार्डिंग डिजिटल मार्केटिंग जे बारे में ॿुधाइनि त इहो कॉम्बो कीअं लॻंदो ऐं इन सां छा फ़ाइदो थींदो। रफ़ी जी अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। सर आवाज़ अचे तो मुंहिंजो? जी ऑल गुड जी सर मां शुरू तो कयां ऐं कोशिशि कंदमि त घणो टाइम तव्हांजो न वठंदमि, ऑलरेडी काफ़ी टाइम थी वियो आहे। थोरो बेसिक इंट्रोडक्शन कराईंदो हलां त मुंहिंजो नालो मोहम्मद रफ़ी पठाणा, मां खैरपुर मीरस में रहंदो आहियां ऐं काफ़ी अरसे खां मां सर नायाब खे फॉलो कंदो आहियां, उॾार खे फॉलो कंदो आहियां ऐं लास्ट बैच में मां फुल डिजिटल मार्केटिंग जो कोर्स कयो ऐं उतां जेको मां सिखियो उन जे बेसिस ते ई मां हीअं यूनिवर्सिटी में जॉब कंदो आहियां ऐं असां वटि टेक्निकल यूनिवर्सिटी आहे खैरपुर में, बेनज़ीर
भुट्टो शहीद टेक्निकल यूनिवर्सिटी ऑफ स्किल डेवलपमेंट उते मां एज अ मीडिया मार्केटिंग मैनेजर कमु कंदो आहियां। ओवरऑल फ़िलहाल जेको यूनिवर्सिटी जो सॼो सोशल मीडिया जो वर्क आहे उहो फ़िलहाल मां संभाले रहियो आहियां एज अ फुल जॉब आहे मुंहिंजी। ऐं रेडिस गोट सरनायाब ऐं सरगयूर उॾा जिन इहा असां लाइ अपॉर्चुनिटी रखी जो असां हिन प्लेटफॉर्म तां सिखी कुझु पंहिंजे लाइ कुझु ईंदड़ नसल लाइ करे सघूं। पोइ सुठी ॻाल्हि इहा त हिन दफ़े कोर्स मॉडल थोरो चेंज कयो वियो आहे ऐं इहो ज़रूरी बि हो छो त फ़िलहाल ट्रेंडिंग जो दौरु आहे उहो AI ऐं टेक्नोलॉजी जो दौरु आहे जंहिंमें असांखे फास्ट शयूं सिखणियूं पवंदियूं आहिनि। AI जी मदद खां सवाइ असां माना जेको दुनिया फास्ट हले थी उनखे न कंप्लीट नथा करे सघूं। त हीअ मूंखे ॾाढो कॉन्सेप्ट वणियो छो त अलॻि अलॻि असां कोशिशि करण खां बहितर आहे त हिकिड़े मर्ज करे ऐं सेम टेक्नोलॉजी मां हिक ॿिए सां नेटवर्किंग करे असां सुठो लर्न करे सघूं था। बिल जेको आहे डिजिटल मार्केटिंग जो असां हलाईंदासीं मोस्टली मां इहो कोर्स 4 पोर्शन में डिवाइड करे रखियो आहे जेके असां हाणे कंदासीं। पहिरियों त असां हिनखे अंडरस्टैंडिंग कंदासीं त डिजिटल मार्केटिंग आहे छा ऐं तव्हांजी ऑडियंस छा आहे। असां पंहिंजी ऑडियंस खे ॼाणींदासीं त ऑडियंस असांजी आहे छा। पोइ मां कोशिशि कंदुमि त इन में असां जेको कोर्स खणी हलूं उन में थोरी एक्टिविटीज़ बि करायूं। जीअं रेगुलर जेकॾहिं असांजा 3 क्लासिस आहिनि या 3 पोर्शन में असां डिवाइड कयो त असां 3 एक्टिविटीज़ हुन में कराईंदा रहूं त जीअं मतिलबु हिकिड़ो थ्योरेटिकल ऐं प्रैक्टिकल असांजो प्रोग्राम हली सघे। छो त असां लर्न त करे था वठूं पर उनखे प्रैक्टिकली पंहिंजी लाइफ में इम्प्लीमेंट नथा करे सघूं, उन मां बेनिफिट नथा वठी सघूं। त मां कोशिशि कंदुमि त जेको असां सिखूं था उनखे ऑन द एंड ऑफ द डे या ऑन द एंड ऑफ क्लास असां उनखे न इम्प्लीमेंट करे उन मां फ़ाइदो वठी सघूं ऐं मतिलबु प्रैक्टिकली असां शो करे सघूं था असां इहो कमु कयो। छो त डिजिटल मार्केटिंग जो मक़सदु इहो आहे त तव्हां जेको कमु कयो था उहो तव्हां प्रेज़ेंट कयो, माण्हुनि खे ॾेखारे सघियो, अलॻि खे ख़बर पए त तव्हांजो कमु छा आहे। वेल कुझु टाइम अॻे चवंदा हुआसीं त नेकी कर दरिया में डार, हाणे उहो दौरु न आहे। नेकी कर त पर सोशल मीडिया ते ज़रूरु रख। छो त जेसीं ताईं तव्हां पाण खे ज़ाहिर न कंदव तेसीं ताईं तव्हां माना मार्केट में पंहिंजो नालो पैदा न थिए सघो, तव्हांखे क्लाइंट नथा मिली सघनि, तव्हांजो नेटवर्क नथो थी सघे, तव्हां गार्डन नथा अची सघनि। मतिलबु तव्हां ईअं फील कंदो त आइसोलेट लॻा पिया आहियूं, अॻे बि ईअं आहे हाणे बि आहे। त पोइ फर्स्ट क्लास में असां हिनखे डिफाइन कंदासीं त डिजिटल मार्केटिंग छा आहे ऐं असांजी ऑडियंस छा आहे, असां कंहिंखे था टारगेट करे चाहियूं, कहिड़ो असांजो बेनिफिट अहिड़ी ऑडियंस जे मां असां बेनिफिट वठी सघूं त उन जे हवाले सां थोरो असां डिस्कस कंदासीं। ऐं ॿी टॉपिक असां खणंदासीं कॉन्टेक्ट आइडियाज़ एंड सोशल मीडिया स्ट्रेटेजी। मतिलबु असां कहिड़े लेवल जा कॉन्टेक्ट ठाहे सघूं, कहिड़ियूं टॉपिक्स कवर कयूं, कहिड़ा टूल्स यूज़ कयूं, हुन में असां मोस्टली डिस्कस कंदासीं। अॼुकल्ह जेके AI टूल्स हलनि था जीअं जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त हर कोई अवेयर आहे ChatGPT जे हवाले सां, कोपायलट आहे, ChatGPT आहे या आंसर द पब्लिक आहे, कुझु अहिड़ा टूल्स आहिनि जेके फ्री मिलनि था। असां हुनखे कीअं यूटिलाइज़ कयूं, छो त हीउ उहो दौरु न आहे त वेही 3-3 कलाक मां हिकिड़ो ब्लॉग लिखां, हिकिड़ी पोस्ट ठाहियां, पोइ हुनखे पब्लिश कयां, पोइ उनजो रिज़ल्ट ते वेही इंतज़ारु कयां। हीउ दौरु इहो आहे त इंस्टेंटली मां ब्लॉग लिखां, ChatGPT जी हेल्प सां हुनखे पंहिंजे नीड जे हिसाब सां यूटिलाइज़ कयां ऐं हुनखे पब्लिश करे हुन मां अर्न करे सघां, हुन मां फ़ाइदो वठी सघां, कुझु ॿिया माण्हू ॾिसनि, कुझु पढ़नि। मतिलबु इंस्टेंटली असांखे न वर्क करिणो आहे। ऐं हिन कोर्स जो मतिलबु इहो हूंदो त असां हुनखे लेंदी न हलाईंदासीं, असां हुनखे टू द पॉइंट टू द रिज़ल्ट ओरिएंटेड रखंदासीं। त असां अॼु कमु कयूं, असांखे रिज़ल्ट मिलणु शुरू थी वञे। ज़रूरु न आहे रिज़ल्ट जो मतिलबु न हूंदो आहे त अॼु मां ब्लॉग पोस्ट कयो त मां $1,00,000 अर्निंग शुरू थी वई, लेकिन हिकिड़ो स्टेप असांजो अॻिते अचणु शुरू थी वेंदो। हा, मूंखे ख़बर पवंदी त मुंहिंजे ब्लॉग ते लाइक्स अचंदा, व्यूज़ अचंदा, ही मुंहिंजा एनालिटिक्स आहिनि, मां पंहिंजे ब्लॉग खे कीअं इम्प्रूव करे सघां या कीअं मले सघां। त असां जेको ॿियो मॉड्यूल रखंदासीं उहो टोटल असां कॉन्टेक्ट आइडिया ऐं सोशल मीडिया स्ट्रेटजी ते वर्क कंदासीं। त असां प्रॉपर कहिड़ा प्लेटफॉर्म आहिनि उनखे कीअं यूज़ करिणो आहे, इंस्टाग्राम कीअं यूज़ करिणो आहे, फेसबुक कीअं यूज़ करिणो आहे, कहिड़ी पोस्ट असांजी इंस्टाग्राम लाइ आहे, कहिड़ी पोस्ट असां टिकटॉक ते रखी सघूं था, कहिड़ी पोस्ट असांजी यूट्यूब लाइ आहे, हीअ सॼा असां हुन ते डिस्कस कंदासीं। ऐं हुन में मां कोशिशि कंदुमि त मतिलबु जीअं असां को हिकिड़ो कॉन्टेक्ट आइडिया हर कंहिंखे ॾियूं त बाबा तव्हां पंहिंजी जेको कॉन्टेक्ट आइडिया आहे उन ते वर्क कयो, उन ते पोस्टिंग कयो, उन हवाले सां इहो कंदुमि। ऐं टियों जेको असांजो इम्पोर्टेंट ऐं मेन हूंदो उहो असां कंदासीं बेसिस कॉन्टेक्ट प्रमोशन ऐं उनखे नेक्स्ट स्टेप ते खणींदासीं। त असां कॉन्टेक्ट ठाहे वियासीं, उनखे कीअं प्रॉपर असां प्रोमोट कयूं, उन मां कीअं बेनिफिट वठूं। उन में बेसिक असां कंदासीं हैशटैग मार्केटिंग जी थी वई, कहिड़ा हैशटैग यूज़ कया आहिनि, क्रॉस सोशल मीडिया पोस्टिंग जे हवाले सां थोरो कंदासीं, कॉल टू एक्शन कंदासीं त बाबा असांजी पोस्ट में या असांजो ब्लॉग आहे
उन में कॉल टू एक्शन कीअं असां ऐड करे सघूं था त जीअं असांखे उन मां प्रॉपर बेनिफिट मिली सघे। ऐं या असां लास्ट में उनखे खणी हलंदासीं इम्पोर्टेंटली जेके हूंदा त रिज़ल्ट असांखे मिले थो, असां उनखे उन रिज़ल्ट जी डेटा वठी उन डेटा खे कीअं प्रॉपर यूज़ करे उनखे अञा प्रोमोट करे सघूं था, उनखे अञा बेस्ट लेवल ते था। छो त असां जेकॾहिं ट्रेडिशनल मार्केटिंग में वेंदा आहियूं त असांखे उनजी रिज़ल्ट जी डेटा न मिलंदी आहे, त बाबा केतिरनि माण्हू जो एड ॾिठो, उन मां केतिरनि लाइक कयो, मतिलबु केतिरनि मुंहिंजी प्रोडक्ट वठी, उहो असांखे प्रॉपर न मिलंदो आहे। पर सोशल मीडिया जो असां वटि बेनिफिट इहो आहे त असां जेकी पोस्ट कयूं था, जेको प्रोमोट कयूं था, जेका शइ रखूं था, उनजो सेकंड बाय सेकंड असांखे हर शइ जी डेटा मिलंदी। कंहिं लाइक कयो आहे, एज फैक्टर छा आहे, कहिड़े सिटी मां आयो आहे, हर क़िस्म जी डेमोग्राफी, मेल आहे फीमेल आहे, मतिलबु ओवरऑल तव्हांखे डेटा मिलंदी आहे। ऐं अॼुकल्ह जी जेकी गेम आहे उहा डेटा जी गेम आहे। तव्हांखे डेटा आहे, तव्हांखे डेटा सां खेॾणु अचे थो, तव्हांखे डेटा मां फ़ाइदो वठणु अचे थो, त तव्हां मार्केट में रही सघो था, तव्हां मार्केट मां बेनिफिट वठी सघो था, तव्हां पाण खे सुठा एज़ अ मार्केटर प्रेज़ेंट करे सघो था। जेकॾहिं तव्हां डेटा सां गेम करे सघो था, उन मां बेनिफिट वठी सघो था। त असां मोस्टली जेको फोकस रखंदा आहियूं त जेके बि असां एड्स हलायूं था, प्रोडक्ट रखूं था, या को बि कॉन्टेक्ट स्ट्रेटेजी असां रखी आहे, त उन जी जेकी असांखे रिज़ल्ट मिलनि था उनखे कीअं यूटिलाइज़ कयूं, उनखे कीअं प्रॉपर बेनिफिट में आणियूं, कहिड़ी कमियूं आहिनि, कहिड़ियूं फ़ाइदे वारियूं शयूं आहिनि, कहिड़ी शइ में असांखे घणा व्यूज़ मिलनि था, उनखे असां कीअं अॻिते आणियूं। त ओवरऑल इन ते हलनि। उन में असां कुझु प्लेटफॉर्म हूंदा जीअं हब स्पॉट हूंदा, हब स्पॉट अकेडमी हवाले मां मतिलबु तव्हां पेड एड नथा हलाइणु चाहियो त हू तव्हांखे कुझु प्लेटफॉर्म ईंदा। ऐं घणो जेको असांजो टूल हूंदो उहो सोशल मीडिया प्लेटफॉर्म हूंदो, मोस्टली कवर कंदासीं इंस्टाग्राम, फेसबुक, ऐं तव्हांजो थोरो हवाले जेको टिकटॉक अमजद हले थो उनजी बि असां वठंदासीं। सिर्फ़ु टिकटॉक तव्हां एज़ अ मोनेटाइज़ न वठो, टिकटॉक या ॿिया बि प्लेटफॉर्म आहे, टिकटॉक एज़ शॉपिंग प्लेटफॉर्म बि असां यूज़ करे सघूं था, उहो बि उनजी सुठी क़िस्म जी मार्केट आहे। हाणे थोरो मां ॿुधाईंदो हलां त तव्हां वटि कहिड़ी नॉलेज हुजणु खपे, या वटि तव्हां वटि प्रीवियस कहिड़ी नॉलेज आहे तव्हां इहो कमु कंदा। मोस्टली को बि हिन में हाई लेवल जी नॉलेज न आहे त तव्हां वटि हीअ स्किल हुजे या हीअ स्किल हुजे। सिंपल ॻाल्हि आहे, तव्हां वटि लैपटॉप हुजणु खपे, मोबाइल हुजणु खपे, ऐं थोरो घणो तव्हां वटि सोशल मीडिया हलाइण जो एक्सपीरियंस हुजे। मोस्टली हर कोई हलाए थो, हर कंहिंखे वटि इहा नॉलेज आहे। फेसबुक ते पोस्टिंग कीअं करणी आहे, इमेज कीअं रखणा आहे, इंस्टाग्राम कीअं हलाइणो आहे, टिकटॉक कीअं हलाइणो आहे, ट्विटर कीअं हलाइणो आहे, इहा सभिनि वटि नाला त माना पोइ असां वटि प्रीरिक्विज़िट एॾी हाई न आहे त असां वटि हीअ शयूं हुजनि त असां हीअ सिखी सघूं था या हिते करे सघूं था। उन शइ जी ज़रूरत न आहे। सिर्फ़ु तव्हांजो शौक़ु हुजे, तव्हां वटि टाइम हुजे, ऐं पूरो अटेंशन हुजे। तव्हां कंहिं बि कोर्स में वञो, भले तव्हां वटि 50,000 फीस वठे को इंस्टीट्यूट, या ₹1,00,000 फीस वठे, सिर्फ़ु तव्हांजी जेकी सक्सेस आहे उहा तव्हांजे पंहिंजे इंट्रस्ट ते आहे, पंहिंजे शौक़ु ते आहे। तव्हां केतिरो टाइम ॾियो था, उन मां तव्हां जेको सिखो था उनखे केतिरो यूटिलाइज़ कयो था, उहो तव्हांजो हिकिड़ो चई सघे थो त फैक्टर आहे जेको तव्हांखे माना सक्सेस आणे सघे थो। इलाही बेचूं थी वियूं जिन कमु कयो माशाल्लाह हू सुठो कमु कनि था, हिते ई सनाया सां बि टच आहिनि, उॾार सां बि टच आहिनि, पंहिंजी ज़िंदगियूं चेंज करे रहिया आहिनि। छो त हू इंट्रस्ट रखनि था, हू करणु चाहिनि था, हू सिखणु पिया चाहिनि, हू कुझु निकिरणु पिया चाहिनि। जेकॾहिं तव्हां वटि इंट्रस्ट आहे, मां ॾिसां थो हाणे शुरू में 50 खां मथे छोकिरा एड हुया, हाणे 32 आहिनि। हिन खां पोइ मतिलबु इहे छोकिरनि जो इंट्रस्ट घटिजंदो वेंदो त तव्हां हुन मां नर्स कंदव। पोइ अॻिते हली तव्हां कंहिंखे न चओ त मां हिते आयमि, अर्निंग न करे सघियमि या न करे सघियमि। तव्हांजो पंहिंजो शौक़ु आहे, तव्हांजी पंहिंजी विलिंग आहे, तव्हांजो पंहिंजो टाइम आहे, तव्हांजी पंहिंजी सिखंदव कंदव त पंहिंजे लाइ कंदव। उस्तादनि लाइ कुझु न थींदो आहे, असां लाइ बसि हिकिड़ी असां लाइ स्ट्रेंथ थींदी त बेस्ट आहे कोई सिखी वियो असां खां। जीअं अॼु असां सरनाया खे दुआऊं ॾींदा आहियूं, ईअं तव्हां बि पोइ पंहिंजे टीचर लाइ था। ऐं इलाही टाइम थी वियो आहे सर, मुंहिंजे तरफ़ां फाइनल थी वियो, वधीक कोई वञे हुजे त पोइ आई एम अवेलेबल। थैंक यू सो मच, वेरी वेल एक्सप्लेन्ड। तमामु ज़बरदस्त रहियो ऐं काफ़ी शयूं जेके आहिनि अनलॉक थियूं, प्लस में स्टूडेंट्स खे बि आई होप तो मोटिवेशन मिली हूंदी, ऐं मुमकिन आहे त उन्हनि वटि कुझु क्वेश्चन्स बि हुजनि। सो लास्ट में असां इन सेशन खे बि ॾिसंदासीं Q&A के, ऐं लास्ट में असां वटि सर सुभान जलबानी तव्हांखे आउं एक्सेस ॾियां पियो। प्लीज़ SEO जे बारे में तव्हां ॿुधायो त SEO में छा ॿार सिखंदा, कीअं हू SEO खे एज़ अ करियर वठी सघनि था, ऐं ही जेको मर्जर आहे इन में SEO जो रोल केतिरो इम्पोर्टेंट आहे। ओवर टू यू।
अस्सलाम वालेकुम एवरीवन। आवाज अचे पियो सर क्लियर? वालेकुम सलाम, लाउड एंड क्लियर। ओके जी। सबका पहिरियां आई होप यू आर डूइंग वेल एंड उम्मीद तव्हां ठीकु हूंदा। ऐं फर्स्ट ऑफ ऑल मुंहिंजो इंट्रोडक्शन, शॉर्ट इंट्रोडक्शन, मुंहिंजो नालो सुभान जलबानी आहे। मां एज एन SEO स्टडीज़ एंड कंटेंट राइटर कमु कयां पियो। कराची जी कंपनी आहे, रिमोटली हुन में कमु कयां पियो। हिन कोर्स में मां तव्हांखे SEO में गाइड वग़ैरह कंदुमि ऐं कंटेंट राइटिंग में भी गॾु खणी हलंदासीं। ऐं फर्स्ट ऑफ ऑल मां एप्रिशिएट कंदुमि सर नायाब साहब खे, that he is a gem of person and doing an amazing job and his team, and I appreciate both them. First of all, SEO जो मां थोरो इंट्रोडक्शन कराईंदो हलां त SEO आहे छा, SEO केतिरी इम्पोर्टेंट आहे हिन न्यू AI जे एरा में या आर्टिफिशियल इंटेलिजेंस इमर्जिंग टेक्नोलॉजी जे दौर में। SEO बेसिकली हिकिड़ो प्रोसेस आहे जंहिंमें असां पंहिंजी वेबसाइट खे बेस्ट प्रैक्टिसिस यूज़ करे असां उनखे रैंक कराईंदा आहियूं सर्च इंजन में, ऐं विजिबिलिटी गेन कंदा आहियूं, ट्रैफिक गेन कंदा आहियूं विदाउट मनी। त ट्रैफिक गेन करण जा इलाही तरीक़ा हूंदा आहिनि, हिकिड़ो पेड हूंदो आहे, ॿियो अनपेड हूंदो आहे। त हिन में असां SEO में असां अनपेड जेको आहे ट्रैफिक कंदा आहियूं, गेन कंदा आहियूं। डिफरेंट बेस्ट प्रैक्टिसिस यूज़ करे असां स्मॉल बिज़नेसिस जेके हूंदा आहिनि उन्हनि खे असां टॉप में रैंकिंग कराए सघूं था ऐं उन्हनि जूं सेल्स जनरेट करे सघूं था यूज़िंग SEO। ही हिकिड़ो शॉर्ट कोर्स आहे, डिफरेंट मॉड्यूल्स ते बेस्ड आहे। त असां हिन में डिफरेंट शयूं कवर कंदासीं ऐं उन में फर्स्ट मॉड्यूल में असां SEO छा आहे, उनजी केतिरी इम्पोर्टेंस आहे, ऐं SEO जो हिन AI जे दौर में छा रोल आहे ऐं कीअं फ्लिप पई थिए SEO मां जनरेटिव इंजन ऑप्टिमाइज़ेशन में, ऐं AI जे दौर में SEO जो स्कोप आहे या न आहे। इनमें बेसिक शयूं इनमें अची वियो कीवर्ड रिसर्च ऐं कीवर्ड रिसर्च जा टाइप्स वग़ैरह, SEO जा टाइप्स छा आहिनि, ऐं डिफरेंट टूल्स खे एक्सप्लोर कंदासीं फर्स्ट मॉड्यूल में, लाइक कीवर्ड प्लानर, उबर सजेस्ट, आंसर द पब्लिक, डिफरेंट टूल्स हूंदा उन्हनि खे असां एक्सप्लोर कंदासीं इन फर्स्ट मॉड्यूल में। एंड द सेकंड वन इज़ ऑन पेज SEO। ऑन पेज SEO में असां बेसिक SEO स्ट्रेटजीज यूज़ कंदासीं वेबसाइट्स ते। कोशिशि कंदासीं त हिन में असां हिकिड़ो वेबसाइट प्रोजेक्ट को ब्लॉग वग़ैरह शुरू खां ई उनखे खणी हलूं त प्रैक्टिकल जे लाइ असां उन ते बेस्ट प्रैक्टिसिस यूज़ कंदासीं त उन में असां कुझु टाइम में आउटपुट बि ॾिसंदा रहंदासीं ऐं आर्टिकल्स पब्लिश कंदा रहंदासीं त कीअं उहे रैंक कनि था। ऐं इनशाला हिन कोर्स में तव्हांखे उहो ॾेखारिबो रियल लाइफ में करे ॾेखारिबो त कीअं रैंक थींदो आहे उनमें, फर्स्ट पेज ते कीअं रैंकिंग चेक कबी आहे। ऐं उन सां गॾु गॾु यूट्यूब SEO, यूट्यूब जी SEO कीअं कबी आहे। लाइक असांजो कोर्स आहे यूट्यूब ऑटोमेशन, त इन में असां यूट्यूब SEO बि थोरो बेसिक लेवल ते असां इनखे वठी हलंदासीं। ऐं उन खां प्लस में सोशल मीडिया SEO, सोशल मीडिया SEO में लिंक्डइन SEO अची वई त उन बिज़नेस जे लाइ केतिरी इम्पोर्टेंट आहे। डिफरेंट बिज़नेसिस लिंक्डइन ते कीअं ऑर्गेनिक वठनि पिया था, सेल्स वठनि पिया था, ऐं कीअं बिज़नेसिस खे प्रोमोट कनि पिया था। ऐं थर्ड मॉड्यूल में असां सिखंदासीं SEO स्ट्रेटजी। को बि बिज़नेस आहे त उनजी SEO स्ट्रेटजी कीअं ठाहिजे ऐं उनमें कंटेंट खे ऑप्टिमाइज़ कीअं कजे ऐं कंटेंट क्रिएट कीअं कजे। ऐं डिफरेंट एल्गोरिथम्स, गूगल जा एल्गोरिथम्स खे असां थोरो एक्सप्लोर कंदासीं बेसिक लेवल ते, उहे कीअं कमु कंदा आहिनि ऐं AI जे अचण सां उन्हनि ते कहिड़ो फ़र्क़ु पियो आहे। ऐं प्लस में थोरो बेसिक असां ओवरव्यू वठंदासीं ब्लैक हेट SEO जो, त उहो असां कीअं उनखे ओवरकम कयूं था, उहो असांजे लाइ नुक़सानकार आहे या कीअं फ़ाइदोमंद आहे, असां उनखां कीअं बची सघूं था। त असां इहो सॼो हिन शॉर्ट कोर्स में इनशाला कंदासीं, कवर कंदासीं ऐं तव्हांजो साथ रहंदो त इनशाला गॾु क्लास में जॉइन थींदासीं ऐं गॾु सिखंदासीं। केर बि एक्सपर्ट न आहे, गॾु सिखंदासीं, हिक ॿिए मां कोलाबोरेट करे एक्सप्लोर करे इनशाला सी यू इन द क्लास। दैट्स ऑल साईं मुंहिंजे सर। थैंक यू सो मच। थैंक यू सो मच, वेल एक्सप्लेन, तमामु ज़बरदस्त ऐं ॿुधी करे सुठो लॻो। ऐं हिकिड़ो लफ़्ज़ लास्ट में हो त केर बि एक्सपर्ट न आहे, वी ऑल आर लर्नर्स। इंडस्ट्रीअ जे कंहिं बि मक़ाम ताईं तव्हां पहुची वञो या केरु पहुची वियो आहे, जेकॾहिं उहो चए थो मूंखे सभु कुझु अचे थो ऐं सभु उन खां सम्झो त हुनजो करियर जो डाउनफॉल स्टार्ट थी वियो।
ज़िंदगी हमेशह लर्निंग ही आहे ऐं जेके तव्हां लर्निंग कंदा रहंदो त तव्हां अॻिते वधंदा रहंदो। ऑब्वियसली AI जे अचण खां पोइ भले केर बि इंडस्ट्री वारो कहिड़े बि कॉर्नर ते पहुची वियो हुजे उनखे वापसि उन ई सर्किल में वापसि सोचणो पवे जिते हींअर तव्हां अचण वारा आहियो या ईंदव या इनशाला इन फ्यूचर तव्हां वेंदो। अच्छा जी, उन खां पोइ अॻिते था हलूं। कुझु शयूं ॿुधाइण ज़रूरी आहिनि, असेंशियल्स जेके तव्हां हीअं वेठा आहियो। तव्हांखे हाणे करिणो आहे त उडार जी वेबसाइट ते वञो udar.pk। तव्हां पहिरीं फुर्सत में उडार एंड्रॉइड ऐप फॉर स्टूडेंट्स या डाउनलोड कयो। ही प्ले स्टोर ते न अथव, उडार जी वेबसाइट ते पई अथव। आउं कुझु शयूं ऐड कंदसि जेके इंतिहाई ज़रूरी आहिनि ऐं क्विकली थी सघे ही जेकी स्लाइड्स आहिनि स्पेशली डूज़ एंड डोंट्स वारियूं इहे तव्हांखे पंहिंजे ग्रुप्स जे अंदरि मिली वेंदियूं। अब ऑब्वियसली हाणे जेकी तव्हां मर्ज में आहियो इन खां पोइ हर को पंहिंजी सेपरेट कम्युनिटी या क्लास चओ या ग्रुप चओ प्राइवेट ग्रुप में वेंदो। सो दिस इज़ वेरी इंपॉर्टेंट। तव्हांखे एक्टिव पार्टिसिपेंट रहणो आहे, सही आहे। ईअं न आहे त कंहिं वटि नेटवर्क जा बहाना, कंहिं वटि शादी जा बहाना, कंहिं वटि घुमण फिरण जा बहाना, 100 शयूं आहिनि। तव्हांखे एक्टिव रहणो आहे हर हाल में। जेके बि तव्हांखे असाइनमेंट्स आहिनि उहो तव्हांखे कंप्लीट करणियूं आहिनि। इन प्रीवियस सेशन तव्हांखे ॿुधायमि जेकॾहिं तव्हां चाहियो पिया त हिन मां पूरो फ़ाइदो वठूं त तव्हांखे पंहिंजो 100% आउटपुट ॾियणो पवंदो। ठीकु आहे जी। इहो न हुजे त अॼु मूं करे वरितो, अॼु मूंखे असाइन कंदुमि, सुभाणे कंदुसि, परीहं कंदुसि। इन सां पोइ ॿियो कुझु कोन्हे। जीअं स्पीड सां ॿिया ॿार ॿिया बि न तव्हां रहिजी वेंदा। इहो हींअर ई तव्हांखे ॿुधायां। तव्हांखे टाइम टेबल जो ख़्यालु रखिणो आहे। तव्हांखे पहिरीं नोटिफिकेशन अची वेंदो, ट्रेनर तव्हांखे पहिरीं ॿुधाईंदो तव्हांजी क्लास कॾहिं आहे, कहिड़ा डेज़ ते आहे। ठीकु आहे। इन में तव्हांखे पहिरीं खां ग्रुप में एक्टिव, अगेन क्वेश्चन थो अचे, तव्हांखे ग्रुप में एक्टिव रहंदो त तव्हांखे सभु शयुनि जी डिटेल पाण ई ख़बर पइजी वेंदी त क्लासिस तव्हांजो कॾहिं आहिनि। ॿी ॻाल्हि तमामु अहम आहे जेका मेंटेन ए रेस्पेक्टफुल एंड प्रोफेशनल एटीट्यूड ऑनलाइन। हिन खां बाद में असां तव्हांखे उडार जी कम्युनिटी में बि तव्हांखे इनवाइट कंदा आहियूं जेको उडार जो ग्रुप आहे ऐं उन सां गॾोगॾु पेज ते बि ऑब्वियसली प्लस में तव्हां के हिकिड़े अलॻि ग्रुप में जिते तव्हांखे ऐड कंदासीं तव्हांखे उते बि रिस्पेक्टफुल रहणो आहे ड्यूरिंग क्लास या ग्रुप में। नंबर 1 हिकु त तमामु शइ जेका स्ट्रिक्ट पॉलिसी आहे जंहिंमें तव्हां सम्झो त तव्हांखे सेकेंड चांस बि न मिलंदो, उहो त जेके फीमेल्स आहिनि उन्हनि खे करे मैसेज कयो, हेलो हाय व्हाटसोएवर या क्लास जे टाइम ते या कंहिं पर्पज़ जे लिहाज़ सां। पोइ जेकॾहिं असांखे हिकिड़ी बि कंप्लेन आई त तव्हांजो एडमिशन ई कैंसिल थी। इन पास्ट तव्हांखे आउं ॿुधाईंदो हलां, पहिरीं बि अहिड़ा वाक़िया थी चुका आहिनि ऐं स्टूडेंट्स खे असां ब्लैक लिस्ट में ई शुरू करे छॾियो आहे। जंहिंखां पोइ न त एडमिशन क्लोज थियण खां पोइ न त तव्हांखे सर्टिफिकेट मिलंदो, न ई तव्हां वधीक क्लासिस अटेंड करे सघो था। अच्छा जी, उन खां बाद में ट्रेनर सां कॾहिं ॻाल्हाइणो आहे, ईअं न आहे राति जो 2 बजे 4 बजे जॾहिं मूड थियो तव्हां मैसेज कयो। हिकिड़े सर्टेन टाइम ते यू नो तव्हांजो ट्रेनर हिन टाइम ते फ्लैक्सिबल आहे त तव्हां उन सां उन टाइम ते ॻाल्हाए सघो था। उनजे उन खां अॻिते त तव्हांखे ग्रुप में मैसेजिस लिंक्स ही हू तव्हांखे पोस्ट न आहिनि करणियूं। ऐं उन खां बाद में जेतिरो बि ॾेई सघो था ॿियनि क्लासमेट्स खे तव्हांखे फीडबैक ॾींदो, तव्हांजो पंहिंजो नालो थींदो, ट्रेनर टीचर उन जी ज़हन में बि रहंदो त ही ॿार सुठो परफॉर्म पियो करे, तव्हांखे वधीक अटेंशन। दिस इज़ वेरी ठीकु आहे। अच्छा जी, उन खां बाद में फीस जिन जी रहियल आहे असां माण्हू आहियूं त जेकॾहिं तव्हां टाइम आहे त यू कैन पे लेटर, बट इन जो हरगिज़ मक़सदु न आहे त तव्हां इन ई मैसेज खे या जेको तव्हां कमेंट करे था अचो तव्हां इन खे इग्नोर कयो। राइट, आई एम श्योर त क्विकली जेतिरो बि आऊं ॻाल्हियूं करे तव्हांखे ज़हन में अची वेंदियूं ऐं ऑब्वियसली तव्हांखे रिकॉर्डिंग मिलंदी, तव्हां ज़रूरु ॿुधजो ऐं स्पेशली ही स्लाइड जेका आहे इहा तव्हांजे ग्रुप में बि अची वेंदी। अच्छा जी, उन खां बाद में
सवालनि जो सिलसिलो आहे, ऐं 1 by 1 जेके बि क्वेश्चन्स आहिनि उन्हनि खे ॾिसां थो। जेकॾहिं तव्हांखे को क्वेश्चन आहे तव्हां ज़रूरु पुछो। अच्छा जी, सब खां पहिरीं नवीद शेख सर, फेसबुक टिकटॉक मोनेटाइजेशन में कोर्स के लिए कम से कम कौन सा लैपटॉप होना चाहिए? ॾिसो हाणे लैपटॉप हमेशा क्वेश्चन इहो थो थिए तव्हांजो बजट केतिरो आहे। डिपेंड्स, जेतिरो तव्हांजो बजट आहे ओतिरो तव्हांखे सुठो लैपटॉप मिली वेंदो। असां बि हिन बिज़नेस में आहियूं, उल्हास पाण हिन बिज़नेस में आहे, ऐं जेकॾहिं तव्हां इन ई नंबर ते ऑफिशियल नंबर ते मैसेज करे थो पंहिंजी इंक्वायरी सां गॾु, आई होप त तव्हांखे हिकिड़ो सुठो लैपटॉप मिली सघे थो। अदर देन जेकॾहिं तव्हांखे कन्वीनियंट आहे पंहिंजे शहर या आसपास में किथे तव्हां वठी सघो था। अच्छा जी, देन तव्हां क्वेश्चन जेके आहिनि ॿिया बि पंच कंदा वञो। जेकॾहिं को माइक ते अचणु चाहे थो त प्लीज़ रेज़ योर हैंड, ऐं तव्हांजो माइक अनम्यूट करे छॾींदा। सर गिव मी इंट्रोडक्शन अबाउट मशीन। तव्हांखे सैयद सरफराज अली शाह तव्हांखे रिस्पॉन्स आई एम श्योर ॾेई चुका आहियां। मैडम अवेलेबल न आहे, मैडम शपना हमज़ा, ऐं उन्हनि जो नेटवर्क इशू आहे या समथिंग ऑन ऑफ थियण जे करे इट इज़ बेटर त तव्हांखे उहो पंहिंजी क्लास में ई सेशन ॾियनि। देन वी हैव सर PDF बुक, आई एम नॉट श्योर सिंधु ही छा आहे। एंड देन मुंहिंजे ख्याल में कुझु ॿार थकिजी पिया आहिनि। सर कौन सी ऐप डाउनलोड करने हैं? ही तव्हांखे ऐप ॾेखारी आहे, ऐं वरी हेॾां थो वञा, ही ॾिसो तव्हां वटि हेॾां वेंदो वेबसाइट ते सॉफ्टवेयर वारे जो बटन आहे हिते, ठीकु आहे, मेन्यू आइटम, हिते क्लिक कंदो तव्हां वटि मथे टॉप ते। सो इनशाला तव्हां सां गॾु राब्तो बि रहंदो, तव्हां सां गॾु असां साथ बि रहंदो। असां बि इहो तव्हां मां एक्सपेक्ट करियूं था तव्हांजो बि असांखे पूरो साथ रहंदो। थैंक यू सो मच फॉर योर टाइम। तमामु सुठो लॻो, पंहिंजो ख्यालु रखिजो। अल्लाह भाई।